बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सब मेहरान में आऊं या तहांजी बेज़बान तेरी वाण नाज़रीन के जिथे भी हूंदो खुश हूंदो आबाद हूंदो ऐं पंहिंजी जेको सुबुह जो आगाज़ अल्लाह साईं जी ज़िक्र ऐं क़ुरान पाक जी तलावत सां ज़रूरु थी वेंदो। छो त जेको सॼी ज़िंदगी ऐं सॼी रूटीन में जेको असांजे अप एंड डाउन जेतिरा हूंदा आहिनि इलाही मुश्किल मुश्किलात लेकिन अल्लाह साईं जो ज़िक्र करे या बिस्मिल्लाह पढ़ी करे कंहिं बि कम में हथु विझंदासीं त उहो असांजो कमु आसानी सां थी वेंदो। ऐं जिते नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ पी टपाल मेज़बान चाहे आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210228 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जी मूं चयो त टपाल मेज़बान जो साथ आहे असांजे प्रोग्राम सां ऐं टपाल मेज़बान जे ताउन सां जेको असांजे प्रोग्राम सभु मेहरान में ढाबो से चलियो उते अदा सजाद कयूं भलीकार कंदमि भलीकार अदा सजाद कीअं ठीकु आहियो। एॾी बहितरीनु टपाल मेज़बान जी चांहि जेके ठाहे करे असांखे पीआरींदा बहितरीनु रंग बहितरीनु ख़ुशबू बहितरीनु ज़ाइको ऐं जिते नाज़रीन कल जेको एॾो वॾो ब्रेक डाउन थी वियो पूरे पाकिस्तान में जेको आहे लाइट जो ऐं काफ़ी इशूज़ थी विया काफ़ी सभु सोचनि पिया त ईअं कीअं पाकिस्तान में सॼी जेका काफ़ी लाहौर इस्लामाबाद इवन के असांजे कराची हैदराबाद सिंध जा काफ़ी जेके वॾा शहर बि आहिनि ऐं नंढा शहर बि आहिनि काफ़ी मुतासिर थिया ऐं इलाही काफ़ी जेके आहिनि कलाकनि ताईं जेका आहिनि असां एॾी ब्रेक डाउन खे फेस कयोसीं पर थधि हुई बचत थी वई गर्मी हुजे हा त इलाही प्रॉब्लम थिया लेकिन ॾिसो इहे बि अचानक सडनली जेके आहिनि वॾा जेके वॾा जेके बैकग्राउंड्स ईंदा आहिनि लाइफ में हिकदमि सां कंहिं वटि जनरेटर कंहिं वटि यूपीएस आहे कोई घर जेके रोशन नज़र अचनि पिया कोई इलाइक़ा लेकिन काफ़ी हद ताईं काफ़ी मीटर ताईं जेके ऊंधाई नज़र अचे पई त ॾिसो इहे बि लाइफ में अहिड़ा थींदा आहिनि अचानक सां सडनली टेक्नोलॉजी ते असां बिहेव कंदा आहियूं डिपेंड कंदा आहियूं असां जेको सॼी जेके पाण खे लेज़ी बि करे छॾियो आहे डिपेंडेंसी करे छॾियो आहे फिंगर टिप ते असांजी सॼी दुनिया आहे हिकिड़े बटण ते जेको आहे असां उथूं था वेहूं था त वाक़ई यकीन तव्हां मोस्टली इहो ॾिठो हूंदो त काफ़ी सारा कम अहिड़ा हूंदा आहिनि जेको असां लाइट ते डिपेंड करे छॾे ॾींदा आहियूं त लाइट ईंदी त असां इहो कमु कंदासीं लाइट ईंदी त पोइ इहे कंदासीं जीअं चवंदा आहिनि त बिजली ते हणण वारा माण्हू त यकीन असांखे उहो फील थिए पियो एॾे वॾे ब्रेकडाउन खां पोइ को कमु ई कोन पियो थिए हालांकि कोई अहिड़ी वॾी का एक्टिविटी कोन्हे सुबुह थी वई रोशनी थी वई ऐं थधि जे हवाले सां बि यकीन ॾींहुं चवंदा आहिनि इलाही थधि इलाही कोहीड़ो बि जेको वधी वियो आहे जीअं डे बाए डे जेको सियारो वधे थो थिए थो थधि वधंदी थी वञे हाल सां बि आउं चवणु चाहींदमि त वधि में वधि जेको आहे तव्हां इन थधि जे हवाले सां ख़्यालु कजो ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि ऐं मूंखे इलाही ख़ुशी थी थिए ऐं काफ़ी टाइम खां पोइ जेके आहिनि असांजे प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि ऐं जॾहिं बि ईंदा आहिनि का न का नई शइ पंहिंजे जेके आहे पाण जेके बहितरीनु राइटर बि आहिनि ऐं बहितरीनु प्रोफेसर बि आहिनि उन्हनि जी वॾो प्रोफाइल आहे मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि काफ़ी कुझु उन्हनि खां मूंखे सिखण को बि मिलियो आहे ऐं नयो नयो को न को गिफ्ट जेको आहे किताब जी सूरत में खणी ईंदा आहिनि अचो त नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारीफ़ करायूं डॉक्टर काज़ी ख़ादिम तव्हांखे भलीकार कंदमि कीअं आहियो ठीकु आहे बिल्कुलु ठीकु डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब ऐं थोरो वरी ब्रीथ खणी करे वरी ॿीहर तव्हांजो नालो कंदमि मूंखे इलाही ख़ुशी थी थिए त तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया वरी इलाही टाइम खां पोइ शामिलु थियो हा पर तव्हांजो सुवाल वरी असांजी ब्रीथ खे मां एक्चुअली ॿाहिरां जे प्रोग्राम में या अहिड़नि प्रोग्राम्स में जिते असीं पंहिंजे नाज़रीन खे या पंहिंजे पढ़ंदड़नि खे उहे असांखे ॾिसी बि सघनि था विच में ख़ुशी थींदी आहे ऐं तव्हांजे प्रोग्राम से ख़ासि करे छो जो हिते हमेशह हिते को न को मालूमाती ऐं इंट्रस्टिंग हिते रुॻो ख़ुशि ख़राब कान कुझु बि आहे पर जेको वॾो मालूमात थींदी आहे हिक ॿिए खे सम्झण ऐं ॿुधण जो मौक़ो मिलंदो आहे पर जीअं ई मूंखे मौक़ो मिलियो ऐं अहिड़ो शानदार मौक़ो मिलियो जंहिं अहिड़ी हस्ती ते ॻाल्हाइण लाइ असां हिन ते अॻूणे साल बि हिते ई प्रोग्राम कयो हो बहितरीन जेके आहिनि शाइर ॿिया बि मौजूदु आहिनि उन्हनि खे बि आउं भलीकार कंदमि जेके आहिनि पाण जेके आहिनि हालाको जेके आहिनि तालुक़ रखनि था हमेशह असांजे प्रोग्राम में जेके असांजे प्रोग्राम में शामिल बि थींदा आहिनि बहितरीन पाण शाइर बि आहिनि अचो त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं आशिक़ हालाई साहिबु तव्हांखे भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु वरी थधि बि जेको आहे कीअं तव्हांजी भला सुबुह थिए थी छा को रूटीन चेंज थी आहे या न थी आहे को कुझु अहिड़ा टास्क जेके आहिनि डिले थिया आहिनि न थिया आहिनि मौसमनि जो असरु त ज़रूरु थिए थो पर हुन सां निभाइणो पए ऐं हीअ कुदरत जे तरफ़ां आहे माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे पर गर्मी सर्दी जो एहतियात करणु खपे जीअं तव्हां चयो त बिल्कुलु सही आहे त थधि खे मुंहुं ॾियणो आहे एहतियात करिणो आहे
बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ की न जीअं मूं डॉक्टर काज़ी ख़ातिब साहिब जी ॻाल्हि कई तूं जॾहिं बि असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि त हिकिड़ो गिफ्ट खणी ईंदा आहिनि ऐं हीअ जेको नाज़रीन तव्हां प्रोग्राम असांजो ॾिसी बि सघो था असांजे यूट्यूब ते हिकिड़ो चैनल आहे मेहरान ऑफिशियल TV उनखे तव्हां लाइक कंदा सब्सक्राइब जे कंदा आहिनि ऐं सब्सक्राइब बि कंदा ऐं यकीनन बेल आइकन खे बि जेका क्लिक कंदा त जेके तव्हांखे नई नई अपडेट्स उन हवाले सां मिलंदी रहे मेहरान TV ऑफिशियल वरी आउं ॿीहर अनाउंस कंदमि त उनखे लाइक कंदा सब्सक्राइब कंदा शेयर कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूर प्रेस कंदा जी मूं ॻाल्हि कई त डॉक्टर काज़ी ख़ादिम साहिब जी त हमेशह जॾहिं बि ईंदा आहिनि कॉल हुननि पंहिंजी ज़िंदगी जेको आहे किताब लिखंदे किताब पढ़ंदे जेको गुज़ारी आहे एतिरो वॾो ख़ज़ानो जेको असांजे नौजवान लाइ जेको हमेशह खणी ईंदा आहिनि नई नई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि हिकिड़ी किताब जेको बहितरीनु दोस्त हूंदो आहे किताब में जेको राइटर हूंदो आहे त हुनजी सोच जा ख़्याल बसि अहिड़ा हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं अहिड़ा पहलू जेके असां पाण जेके न सम्झी सघंदा आहियूं लेकिन इहे अहिड़ा इंसान हूंदा आहिनि वॾा लेजेंड हूंदा आहिनि त जेको पंहिंजी ज़िंदगी हिकिड़े किताब में लिखी वक़्तु करे छॾनि ऐं नई 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 शइ जेके असां गिनंदा आहियूं जॾहिं बि असां पढ़ूं त उहो हमेशह असांखे उन वक़्तु या उन दौर में वठी वेंदियूं आहिनि यकी सोचंदा आहियूं त या ईंदड़ वक़्त लाइ बि काफ़ी सारी इंडिकेट हूंदियूं आहिनि त हीअ किताब जेको आहे हुननि जो मूं वटि हथ में पियो आहे हैदराबाद सपननि जो शहर यादगिरियूं मतिलबु हैदराबाद जे हवाले सां मूंखे लॻे थो त हिन में काफ़ी ख़ूबसूरत यादूं हूंदियूं हिननि जूं या अहिड़ी का नई ख़ूबी या नई ॻाल्हि जेकी हिन सां कंसर्ट हैदराबाद शहर सां हूंदी त मज़ीद जेको आहे डॉक्टर काज़ी ख़ादिम साहिब खां असां पुछंदासीं जी डॉक्टर साहिब इहो किताब तव्हांजे हथ में अची मूंखे पाण वणे पियो हाणे हीअ यादगिरियुनि जो किताबु आहे हिन में मुंहिंजा यादगिरियुनि जा 10 किताब आहिनि हीअ 10 आहे पर हिन में मूं ख़ासि हैदराबाद जूं यादगिरियूं चूंडे उहे रखियूं त जीअं हिकिड़ो समाजी अभ्यास थी वञे 20वीं सदी जो हैदराबाद जेको हो ऐं उन में कुझु असांजे पुराणे माण्हुनि जूं ॻाल्हियूं बि आहिनि ऐं हैदराबाद शहर जी पुराणी जोड़ जेका आहे उहो शहर हाणे कोन्हे उन शहर जी का बि शइ कान रही आहे सवाइ हिन नालो हैदराबाद आहे छो जो शहर में पेट्रोल पंप थी वियूं आहिनि होटलूं शॉपिंग सेंटर थी वियूं आहिनि ऐं वन जा रस्तनि जा वण सभु कटिया विया आहिनि जानवरनि जूं टांकियूं पाणी पीअण जूं उहे ख़तमु थी वियूं आहिनि वॾी ॻाल्हि त एॾी अचवञ थी आहे माण्हुनि जी जो असलो का माण्हू हाणे नज़र बि कोन था अचनि उहे जहिड़ा रेड इंडियंस किथे रहनि था उन्हनि पासनि में वञी बस्तियूं वसायूं आहिनि मुंहिंजे ख़्याल तव्हां सम्झंदा हूंदव त हैदराबाद जो हाणे कहिड़ो हाल आहे पर जेका हैदराबाद तव्हां हिन में ॾिसंदव त रियली यू वुड लाइक टू लिव इन इट जो ख़्वाहिश कंदासीं त कि उहो शहर वापसि हैदराबाद या कम से कम आउं हुते पहुची वञा जेको पॉसिबल त कोन्हे पर किताब पढ़ंदे वक़्तु राइटर जी बहितरीनु क्वालिटी इहा हूंदी आहे त जेके पाण जेके आहिनि काज़ी साहिब जे किताब जी पहिरियों बि मूंखे हिन ॾिना त कि उहा एतिरी बहितरीनु क्वालिटी हूंदी आहे इमेजिनेशन में इंसानु उते ई फील कंदो आहे त वाकई इहा असां उन शहर जे उन वक़्त ते उन पल खे जेको आहे महसूसु पिया कयूं हीअ असां समाजी तारीख़ खे महफ़ूज़ पिया कयूं बिल्कुलु बिल्कुलु ईंदड़ नसलुनि खे हिनजी तमामु घणी ज़रूरत पवंदी ऐं ख़ुदा करे त पढ़ण जो शौक़ु बरक़रार रहे तव्हांखे ख़बर आहे त असांजी मॉडर्न टेक्नोलॉजी पढ़ण खे ॾाढो धोकर रसायो आहे एॾी ते मज़ीद घणे त आख़िर छो हालांकि एतिरी टेक्नोलॉजी वधी बि वई आहे वधी आहे न त उन आसान करे छॾियूं शयूं हाणे माण्हू किताब खोले पन्नू खोले वरी पन्नू फाटल हुजे वञे कैंची हुन छुरीअ सां कटे ऐं तंहिंखां पोइ अखर न सम्झ में अचे उते हिकिड़े बटन दॿाइण सां किताब हले पियो उते माण्हू पढ़े पियो मीनिंग बि अचनि पियो त इहा ठहियलु ठुकियल खाधो जेको आहे न कुक्ड मटीरियल त माण्हुनि खे लेज़ी बनाए छॾियो आहे हुनखे इमेजिनेशन खसे छॾी आहे इहा तव्हां सम्झो था इमेजिनेशन खसिजी वञणु जेको आहे असां इंसान खां ॼण यादाश्त खसिजी इमेजिनेशन में इंसान काफ़ी कुझु पाण अगरि पढ़े थो ॿुधे थो त उहो जॾहिं इमेज करे थो त काफ़ी कुझु सिखे बि थो असां जेके अदीब शाइर आहियूं उन्हनि जो कमी आहे तव्हांजे इमेजिनेशन खे शार्प करणु तव्हांखे तसवुर करणु दुनिया छा आहे ऐं छा हुजणु खपे जेसिताईं असांखे इहो न आहे मालूम छा हुजणु खपे त माना असांजो मक़सदु मालूम ई न आहे बिल्कुलु सही था चओ ऐं जीअं त तव्हां पाण बि पहिरियों ॻाल्हि करे विया त साईं मखदूम ज़मान तालिबुल मौला जी अॼु वरसी आहे बहितरीनु जेके आहिनि पोइट बि आहे पॉलिटिकल करियर हुननि जो इलाही बहितरीनु हुयो बहितरीनु शख़्सियत जा पाए जा जेके शाइर हुया छा हुननि जी पंहिंजी जेकी आहे पर्सनैलिटी जे हवाले सां हुननि जी फीचर जे हवाले सां हुननि जी नेचर जे हवाले सां ऐं ॿियो जीअं हुननि हाला खे जेको आहे शाइरी जो मर्कज़ जे ठाहियो सियासत जो मर्कज़ ठाहियो माना बहितरीनु हुन कयो तव्हां छा था सम्झो हक़ीक़त इहा आहे त हिकिड़ो अहिड़ो इंसान थी गुज़रियो असांजे साम्हूं जहिड़ो असां पहिरीं कोन ॾिठो पहिरीं त असां नंढा ई हुआसीं जहिड़ा पर माण्हू पंहिंजे वालिदनि जी घणी कंदो आहे तारीफ़ पंहिंजे दोस्तनि जी घणी कंदो आहे त मखदूम साहिब हिकिड़ो अजीब
कृष्णमाती तबियत जो माण्हू हो। हुनजो फिज़िकल अपीयरेंस एॾो हसीन जो को जवाबु कोन्हे, सम्झ में कोन थो अचे, को माण्हू ॿियो नज़र कोन थो अचे। हुनजो ॻाल्हाइण जो अंदाज़, हुनजो उथण जो अंदाज़, वेहण जो अंदाज़, हुनजी ज़िंदगीअ जे जेकॾहिं ॻाल्हाइबो त उन ते ॻाल्हाइण लाइ असांखे ॾींहंनि जा ॾींहं खपनि। असां हुनजो ही त वफ़ात जो ॾींहुं पिया अॼु हिते यादि करियूं उन्हनि खे। माण्हू चवंदा असां वफ़ात ॾींहुं मल्हायूं पिया, मल्हाइबो न आहे, मल्हाइबो ॼमण जो ॾींहुं आहे, वफ़ात जो ॾींहुं यादि कबो आहे। तव्हां माण्हुनि जी सालगिरह मल्हाए हुनखे जेको गुज़ारे वियो पोइ ताड़ियूं वॼाए हैप्पी बर्थडे टू यू, उहो आहे ई कोन त हैप्पी बर्थडे छा जी। हाणे तव्हां हुनखे यादि करियो। मखदूम साहिब यादि करण मां असां जेकॾहिं असीं सही माना में हुनखे यादि करियूं ऐं इम्पार्शल थी त हुन मां असांजे सिंध जी सकाफ़त, सिंध जी तहज़ीब, सिंधी माण्हू जी जागरता, सिंधी माण्हू जी मोहबत, सिंधी माण्हू जी टाइम जी पाबंदी। तव्हां इहो सोचो त मखदूम साहिब हिकिड़ी दरगाह जो सजाद नशीं, हिकिड़ी वॾी दरगाह जो, हज़रत नूह रहमतुल्लाह अलैह जी दरगाह जो सजाद नशीं हो ऐं पढ़ियल लिखियल माण्हू। ऐं ॾिसो त 1929 में मखदूम साहिब ॼा हुआ, पैदा थिया। त उहो वक़्तु अञा तमामु पोइ थियो, अञा टेक्नोलॉजी हिकिड़ी असां अॻिते कोन हुआसीं। ऐं उन मखदूम साहिब उन वक़्त खां वठी जेसि ताईं समय वफ़ात थी आहे, उन सॼे दौर में सॼे दौर ते छायल रहियो। हिकिड़ो मसइलो हिकिड़ो वाक़ियो ॻाल्हि कंदुसि, छो जो ॿियूं ॻाल्हियूं कंदासीं, पर वरी इहो आहे न त किथे असांखे विसरी न वञनि, का ॻाल्हि हिते रहिजी न वञे। ऐं हिते सबक़ त कोन पिया पढ़ूं, हालांकि तव्हांखे मां ॿुधायां ज़िंदगी में पहिरीं भेरो नोट्स लिखिया ठाहिया आहिनि, छो जो मखदूम साहिब जहिड़े माण्हू ते तव्हां गैर ज़िम्मेदारी सां ॻाल्हि करणु असांजे शान खां असांजे शान आहे, छो जो असांजो शान हो। हिते हैदराबाद शहर में 1963 में हिकिड़ो मुशाइरो थियो सचिल कॉलेज में। ऐं आशिक़ा तव्हां बि हुनखे थोरो ॿुधिजो गौर सां, तव्हां बि हुनखे नंढा हूंदो त उन में असीं कॉलेज में पढ़ंदा हुआसीं, वॉलेंटियर हुआसीं। त हिकिड़ो मसइलो पैदा थी पियो, छो जो अरब में मुख़्तलिफ़ सोचनि रखण वारा माण्हू आहिनि। मखदूम साहिब जो पंहिंजी बज़ में तालिबुल मौलाब हुई ऐं हुननि जो पंहिंजो अंदाज़ हो, काफ़ियूं ऐं ग़ज़ल हुई। ऐं ॿियो हिते असांजा पुराणा अदीब जेके हुआ, गुणा अदीब, पुराणा त न चइबा, अदीब कॾहिं पुराणो न थींदो आहे, पर अॻूणे वक़्त जा अदीब, उन्हनि वरी ग़ज़ल खे ऐं कसीदनि खे इन्हनि खे ॾाढो हिमथायो। ऐं उन्हनि जो बज़ में ख़लील हुई, डॉक्टर इब्राहिम ख़लील हुयो। ऐं ॿिया वरी जदीद अदीब, जेको हर दौर में जदीद माण्हू ईंदा ई आहिनि। बिल्कुल सही। सॉरी टू डॉक्टर काजी खादिम साहब, मूंखे ब्रेक वठण जो चयो त वरी पोइ इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। ब्रेक पर कंटिन्यू था कयूं। नाज़रीन, हिन प्रोग्राम सां ताउन किया टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे, जेको असां थोरी देरि खां पोइ अदासीं असांखे इंजॉय कराईंदा। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन किया टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो। फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदासीं, जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022202855 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जी डॉक्टर काजी खादिम साहब, कीअं लॻी टपाल मेज़बान जी चाहे त हाणे पढ़ियो त मूंखे हिते मेज़बान लिखियो पियो आहे, चाहे सुठी आहे। जी तव्हां ॻाल्हि पिया कयो, कंटिन्यू त इहो मां तव्हांखे ॿुधायां पियो त सचल कॉलेज में हिकिड़ो मुशाइरो कयोसीं, वॾो कयो वियो। उते अॻे कॉलेज जेके हूंदा त उनखे हाणे कॉलेजनि सां न भेटियो, पैसनि ठाहिण जूं मशीनूं कोन हुयूं, बाक़ाइदे कॉलेज हूंदा जिते पढ़ाई थींदियूं, जीअं शागिर्दनि जो हफ़्तो मल्हायो वेंदो, हर कॉलेज शागिर्दनि जो हफ़्तो मल्हाईंदी आहे। हींअर तव्हां ॿुधो ई कोन हूंदो कॾहिं हफ़्तो शागिर्दनि जो मल्हाइजे थो। त उन में मुशाइरा बि थींदा हुआ, डिबेटूं थींदियूं, सभु कुझु। बहरहाल उते मुशाइरे में इहो सवाल थियो त हिकिड़ो ग्रुप असांजे जदीद अदीबनि जो शाइरनि जो ग्रुप आयो, जंहिंमें शेख हयात, तनवीर अब्बासी, शमशेर लहदरी ऐं ॿिया केतिरा ई शाइर, इमदाद हुसैनी, केतिरा ई शाइर हुआ, उहे सभु आया। ऐं ॿिया जेके असांजा क्लासिकल या पंहिंजा पुराणे दौर जा शाइर, उहे बि सभु मौजूदु आहिनि। बिलावल परदेसी, अब्दुल कयूम साहिब, डॉक्टर इब्राहिम ख़लील, अब्दुल्ला ख्वाब, फैज़ बख्शापुरी, घणा हिकिड़ा नाला आहिनि। कॾहिं इन ते बि हिकिड़ो असीं कंदासीं डिस्कस, असांजा केॾा वॾा शाइर थी गुज़रिया असां वटि। त उहे आया। हाणे मसइलो पियो त सदारत केरु करे। जेकॾहिं शेख हयात सदारत थो करे त इब्राहिम ख़लील साहिब ऐं हुनजा जेके बज़ में ख़लील जा माण्हू उहो को बि तयारु न हो करणु। जेकॾहिं इब्राहिम ख़लील साहिब थो सदारत करे, जेको तमामु सुठो शाइर हो, पर सुठो डॉक्टर हो, पर सुठो इंसान हो।
अलाए छो हुनखे असां यादि नथा करियूं करे, वॾो वॾो इंसानु। ऐं हुन इबरत क़दर नाले नालो किताबु लिखियो जॾहिं पागल खाने जे अस्पताल में सेक्रेटरी जे डॉक्टर हो, त हुननि चेहरनि जे बारे में जेके स्टोरीज़ लिखियूं तव्हां पढ़ंदव तव्हां हैरान थी वेंदव। ऐं मोहबत करण वारो माण्हू, बहरहाल शाइर ॾाढो वॾो। उन जॾहिं चयो त हू हुनजे सदार में वेंदो, पोइ चयूं छा कयूं भला, मुशाइरो त करिणो आहे, ऐं शेख हयात खां सवाइ मुशाइरो थी नथो सघे, इब्राहिम खलील खां सवाइ थी नथो सघे, इहे वॾा नाला आहिनि। पोइ चयूं भला जेकॾहिं मखदूम साहिब खे रिक्वेस्ट कजे, मखदूम तालबुल मोला साहिब खे, त तव्हां सदारत करियो, उन सदार वेहंदो? चयो हा। माना अहिड़ी शख़्सियत हो जंहिंजे सदारत में ॿई वेही रहिया, ऐं मुशाइरो एॾो ज़बरदस्त थियो जो हुन मुशाइरे जो ज़िक्र करण लाइ असांखे वॾो मुंहिंजे किताबनि में बि इलाही ज़िक्र कयो आहे, टुकड़नि टुकड़नि में। लैंडमार्क मुशाइरो हो असांजे। त मखदूम साहिबु उहा शख़्सियत हो जेका, तव्हां ॾिसो जेको सियासत में माण्हू हूंदो आहे उहो ज़रूरु उनखे के पसंदि कंदा आहिनि माण्हू, के नापसंदि कंदा आहिनि माण्हू, सियासत में त ईअं हूंदो आहे न। पर मखदूम साहिबु उहो सियासतदान हो जेके हर माण्हू पसंदि कंदो हो, चाहे उहो कहिड़ी पार्टी में हुजे, पर ज़ाती तौर ते हर माण्हू जी इज़त कंदो। ऐं पार्टीअ में बि मखदूम साहिब जो कॾहिं बि रोल असां न ॿुधो त खंड जी परमिट वरिती हुजेसि, या नौकरियूं वठी विरायूं हुजनिसि, या इन क़िस्म जो दवाउनि जो को स्कैंडल हलियो हुजे। मखदूम साहिबु उहो शख़्स जंहिंजे हेॾे सारे माण्हू थियण जे बावजूदि हुनजी ज़िंदगी में को स्कैंडल ई कोन आयो। तमामु हिकिड़ी अजीब क़िस्म जी शख़्सियत ऑनेस्टली। न इन करे त मुंहिंजे ॻोठ जो या मुंहिंजो मुर्शिदनि मां हो मुर्शिद हो, सम्झो असांजो मखदूम नूह जेको सरवर जेको आहे सो असांजो असीं हुनजा मुरीद आहियूं, ऐं असां हाला पुराणा जा आहियूं। मखदूम साहिब वारा हाला नवां में रहनि था, पर तव्हांखे इहो ॿुधी हैरत थींदी त असांजो मुक़ाम हाला नवां में आहे, दरगाह सां गॾु। ऐं मुक़ाम हमेशह माइटनि लाइ गॾु हूंदा आहिनि, पाड़े में त दुश्मन बि रहंदा आहिनि, पर माइट सिर्फ़ु मुक़ाम सिर्फ़ु माइटनि जा हूंदा। असीं हुन सां अजीज़नि वांगुरु, असां जेको माण्हू गुज़ारे वेंदो, मुंहिंजो वालिद गुज़ारियो त मखदूम साहिबनि कुनी उन्हनि मोकिली, मुंहिंजी पुफी गुज़ारे चाचे जी नसा ॾिठा त कुनी मखदूम साहिब वटि ईंदी, ऐं हू पहिरीं अॼु उन्हनि वटां ईंदी, ऐं उन्हनि जो मखदूम साहिबु जेको बि अॻे त मखदूम साहिबु त पाण ईंदो, पर पोइ छा आहे त टाइम वधी वियो त कम वधी विया आहियो। त हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत हुई जंहिं ते कंहिंखे बि ईअं ॿ राया न हूंदा हुआ। शाइरी जे लिहाज़ ते शाइरी ते पाण पोइ ॻाल्हाईंदासीं, पर मां हुनजी पंहिंजी ज़ाती हैसियत ते थो ॻाल्हायां। ख़ासि लैंडमार्क वाक़िया आहिनि। 40-50 साल मखदूम साहिब दादू हुया हुते, कंहिं चवनि त असां स्कूल था हलाइणु चाहियूं या हले पियो स्कूल, असांखे मदद खपे। उन वक़्तु में हुनखे 10,000 रुपया मदद कयूं। हुननि यकदमि उन स्कूल जो नालो मखदूम तालबुल मोला स्कूल रखियो, जेको ताज सहराई साहिबु सॼी उमिरि हलाईंदो रहियो। माना तइलीमी मामले में हाला में जेको गुलाम हैदर हाई स्कूल हो, जेको हाणे कॉलेज ठही वियो आहे, गुलाम हैदर साईं मखदूम साहिब जो चाचो हो, ऐं सन तइलीम तरबियत जो कमु सॼो इब्तिदाई उन कयो। उहो वरी एॾी ज़बरदस्त शख़्सियत हो जंहिंजो को मिसाल ई कोन थो मिले, त हुन सॼी ज़िंदगी इल्म खे ॾेई छॾी, सॼी ज़िंदगी। एतिरे क़दुरु जो इन का स्कूल में मास्टर साहिबु मखदूम साहिबु पाण बि क्लास वठंदो हो, मखदूम गुलाम हैदर साहिबु पाण क्लास। ऐं असांजो चाचो काजी गुलाम साहिबु हुननि सां तमामु वेझो हूंदो हो, उहो हलंदो त क्लास हली वठंदो हो। यानी वॉलंटियरली माण्हू अची इहे कॉलेजनि जा शान, स्कूलनि जा शान हूंदा, त माण्हू पाण ओन कंदा। असांजो स्कूल आहे मखदूम गुलाम हैदर हाई स्कूल नवोदया या नौशहर फेरोज़ जेको मदरसो नवोदया, या टंडे जा पंहिंजो बागे जो मीर लांबट वारो मदरसो नवोदया, तव्हांखे सिंध में पढ़ियल माण्हू मिलनि ई कोन। पढ़ियल क़ौम असांजी जेका हुई, त तव्हांखे ख़बर आहे पार्टीशन जो शिकार थी वई। हाणे बाक़ी बचा वञे उहे माण्हू जेके ठेठि मुस्लमान, त मुस्लमाननि में एग्रीकल्चर में सभई हूंदा, पर इन्हनि इलाइक़नि असांजा अहिड़ा माण्हू पैदा कया। ऐं मखदूम गुलाम हैदर हाई स्कूल जी वॾी कंट्रीब्यूशन आहे, त उनखे मखदूम साहिबु उनखे बि हलायो ऐं उनखे कॉलेज बनारायूं, उनजो तमामु घणो ख़्यालु रखियो। ॿियो ख़ासि ॻाल्हि इहा ई त हाला नवां शहर जो मखदूम साहिबु बेताज बादशाह हो, चाहे केरु हुनखे मञे या न मञे। केरु चए त भई असीं पीरनि सां न आहियूं, असीं ॿियनि पीरनि सां आहियूं, माण्हू त आहिनि, पर मखदूम साहिबु जेको आहे उन पंहिंजी मालिकी कॾहिं न छॾी। क़ब्रिस्ताननि में वञी उन्हनि जी मरमतूं कराइनि, शहर जा चकर हणनि, हीउ हिकिड़ो अजीब क़िस्म जो। अञा बि तव्हांखे मां तव्हांखे मजलिसुनि ते ॿुधाईंदुसि। हालांकि ॻाल्हि कई त आशिक़ अली साहिब ॾे वेंदासीं त पाण जेके उन शहर में नंढा वॾा थिया, ऐं मखदूम साहिब जी शख़्सियत खे तव्हां कीअं ॾिठो, जेके काफ़ी सारे कंट्रीब्यूट जे हवाले सां? सभ खां पहिरीं तव्हां उमेरान टीवी जो शुक्रगुज़ार, एॾे अज़ीम हस्तीअ जे यादि में ही प्रोग्राम कयो आहे।
ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब ऐं तिफ़िल मकतब या उन जे साए में त हेॾी अज़ीम शख़्सियत जेका अज़ीम शख़्सियत जे लाइ जेके पंहिंजा तफ़सील ॿुधाया आहिनि हक़ीक़तूं ॿुधायूं आहिनि तफ़सील न त का शइ डॉक्टर साहिबु छॾी न आहे पर मुंहिंजो चंद साल मख़्तूम तालिबुल मौला जे मोहबत सोहबत में रहियो 5-7 साल मुसलसिल जो मूंखे बज़्म तालिबुल मौला जो सदर मुंतख़िब कयो हुई ऐं इल्मी अदबी हवाले सां मिड़े असां टुटा फुटा शाइर पढ़ंदा हुआसीं त असांजी हिमत अफ़ज़ाई कंदा। मख़्तूम तालिबुल मौला साहिब जे लाइ ऐं सम्झां थो त डॉक्टर साहिब वारी ॻाल्हि त माण्हू जे ॻाल्हाए थो त हुनजो हिकिड़ो पहलू कोन्हे, उहो घण रुखी शख़्सियत आहे। फ़क़ति जेकॾहिं असां सियासत जे मैदान में हुनखे कयूं त हिन जहिड़ो को नफ़ीस क़िस्म जो दरवेश सिफ़त को सियासतदान आहे ई कोन। जे अॼु जे दौर में जेके बि आहिनि त उन्हनि जे भेट में ॾिसूं था त हिन जो त को मिसाल नथो मिले। इल्म जे हवाले सां साईं ॿुधाई, अदब जे हवाले सां ऐं नफ़ीस हुनजो ॻाल्हाइण जो अंदाज़ ऐं हुनजो शाइरीअ जो हर रुख खां तव्हां मख़्तूम तालिबुल मौला खे ॾिसंदो त हुन में उजागर हुनजो किताब छपर में छड़ियूं जेकॾहिं माण्हू पढ़े थो त मज़ो अचियो वञे त एॾी हुन में हर यानी सिन्फ़ ते हुन गज़ल ते काफ़ी ते बैत ते ॾोहीड़े ते अॼु जा असां जहिड़ा शाइर हुनखे ख़बर कान्हे दोहो छा आहे त या हुनखे ख़बर न आहे रुबाई छा आहे, हुनखे ख़बर न आहे त मुसदिस छा आहे, चौसिटो छा आहे, या हुनखे गज़ल जी ख़बर न आहे त गज़ल जो छा थींदो आहे। बसि ईअं रदीफ़ काफ़ियो मिलायो बदी सुबदी शाइरी कयो पोइ उहे ॻाल्हाए उहे मशहूरु थियनि था। पर मख़्तूम साहिब खे हर फ़नकार ॻायो आहे, दिलि सां ॻायो आहे। पोइ रूना लैला हुजे या हिते जा ॿिया फ़नकार ऐं एतिरे क़दुरु जो साईं उनजी शायदि पंहिंजी सपोर्ट करे त रेडियो पाकिस्तान ते जेकॾहिं को फ़नकार सिलेक्ट कबो ॻाइण जे लाइ ऑडिशन वठंदो त उन में करीम बख़्श निज़ामानी साहिबु ऐं साईं तालिबुल मौला साहिबु उनजो ऑडिशन वठंदा हुआ त हू मौसीक़ी जा माहिर हुआ ऐं इंतिहाई नफ़ीस ऐं ॻाल्हाइण जा। ऐं साईं ॻाल्हि कई त नौकिरियूं विरहाईंदा कोन, साईं नौकिरियूं विरहाईंदा हुआ पर विकिणंदा कोन। मूंखे ख़बर आहे त ऑर्डर ईंदा हुन वटि त हाजन अबड़े जो संदसि खाधो हूंदो हो, उन वटि ब्लैंक ऑर्डर हूंदा, चवंदो बाबा हीअ मिलियो पर हाणे ॾिसो ग़रीब कहिड़ा आहिनि, उन्हनि जा रुॻो नाला भरे उनखे वञी ॾेई अचो, पर विकिणंदा कोन। सो हुन जूं वॾियूं ख़ूबियूं आहिनि ऐं पंहिंजे तर जे माण्हूअ ते इल्म अदब सां ऐं कंहिंजो कमु ॾिस हू हमेशह हुते पाण वेठा हूंदा हुआ, छाकाणि जो कॾहिं इस्लामाबाद कॾहिं लंडन उते घुमण फिरण हिकिड़े हंधि हुनखे सॼे तर जे माण्हुनि जे ऐं ॾुख सुख जी ख़बर रखणी हूंदी ऐं पाण रखंदा हुआ त हिन पाड़े में जहिड़ो थियो, हिन पाड़े में हिन ते पुलिस वई, हिन ते छा थियो। पोइ उन्हनि अमलदारनि खे बि पाण घुराए उनखे जेको दाद रसी कंदा हुआ त उहो वॾो हो त उनखे माण्हुनि खे फैज़ मिलंदो हो। अॼु बि कहिड़े बि पार्टी जो हुजे, पाकिस्तान जे सियासी पार्टी जो या कहिड़े बि क़िस्म जी कंट्रोवर्शियल शख़्सियत हुजे, मख़्तूम साहिब जे लाइ ऐं सम्झां थो इज़त एतिराम जो ज़रूरु इज़हार कंदो। बिल्कुलु सही जी 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 डॉक्टर मख़्तूम साहिब जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा हुई त जॾहिं हुन वटि माण्हू मिलण ईंदा हुआ, बेशुमार माण्हू मिलण ईंदा हुआ, ईअं त को माण्हू हिकिड़ो बि बेशुमार, कॾहिं त हुजूम जे सूरत में हूंदा हुआ, कॾहिं कंहिं कमरे में 50-60 माण्हू ईंदा, वरी उहे उथंदा, वरी 50-60 ॿिया ईंदा, वरी हर माण्हू खे हुनजे नाले सां सॾींदो। अजीब ॻाल्हि, यानी हेतिरा माण्हू जो ॾींहं में 1000 माण्हू अचनि, उन 1000 माण्हुनि जो नालो वठी सॾु करे नालो सवलो आहे। मज़ीद कंटिन्यू कंदो वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो लेकिन ब्रेक वठण बि इलाही ज़रूरी आहे। नाज़रीन हीउ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से तामुन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया है ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते पींदो हूंदो 02221028555 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा आहिनि सां गॾो गॾु इहो बि ॿुधाईंदे त मेहरान टीवी ऑफिशियल चैनल जेको असांजो यूट्यूब ते आहे उन खे लाइक कंदा उनखे सब्सक्राइब कंदा ऐं शेयर ज़रूरु कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कंदा जीअं ताकी मेहरान साहिब जिते जेके बि प्रोग्राम्स आहिनि चाहे हू एग्रीकल्चर सां हुजे चाहे हू मेडिकल सां हुजे चाहे इवन के ॿारनि जो टाइम हुजे इवन के प्रोग्राम सुबुह मेरान बि तव्हां हुते ॾिसी सघो था ऐं न्यूज़ जे हवाले सां बेल आइकन खे प्रेस करण खां पोइ अपडेट रही सघो था त कहिड़ी कहिड़ी न्यूज़ जेके आहिनि वक़्त में वक़्तु जेके आहिनि पंहिंजे सिंध में पूरे पाकिस्तान में या जेके परदर ॿाहिरि मुल्क में छा अपडेट्स हले पई छा करंट सूरत हाल आहे उन को तव्हां हर वक़्तु आगाह रहंदा त बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कंदा त जी सर तव्हां ॻाल्हि पिया कयो मां इहा ॻाल्हि कई त पंहिंजे माण्हुनि खे सुञाण इहे त ॾिसो न को माण्हू को बि इदारो अहिड़ो हूंदो आहे कि इहा जेका पीरी मुरीदी वारो हिकिड़ी इंस्टीट्यूशन आहे हिनखे बि इदारो चइबो त हिकिड़े ख़ासि तरीक़े जो जेको पीर थियनि था मुर्शिद थियनि था पंहिंजे मुरीदनि जो ख़्यालु रखंदा जीअं तव्हां ॾिठो आहे त हिकु तरफ़ हिकिड़ो वॾा वॾा पीर आहिनि पर जीअं आवाखाना आहे ख्वाजनि जो त ईअं असांजा मुर्शिद त उन में उहे माण्हुनि जो रुगो रूहानी तालुक ज़िक्र करणु जेको असांजो आहे गौसिया मकतब फ़िक्र जो पर हू माण्हुनि जे मसाइल खे हल करण लाइ हुननि जी तकलीफ़ूं ॾिसण लाइ उनजो बि हू ख़्यालु रखंदा हुननि जी तइलीम जो बि हू ख़्यालु रखंदा हुनजी सिहत जो हिन में जेके अॻूणा पीर साहिबान थिया उहे असां कोन ॾिठा पर हज़रत तालिबुल मोया साहिब जेको आहे सो असां ॾिठो ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त मूंखे असां जेके बि मुलाक़ातूं थियूं मुंहिंजूं जेके हिकिड़ी त उहे थियूं जिन में असां ईअं काज़ियुनि जे ॿार जी हैसियत सां मिलियासीं पर हिकिड़ी वरी उहे थियूं जेके काज़ी ख़ादिम जी हिकिड़े नाले जी हैसियत सां पाण छो जो अख़बार में नालो छपिजे थो त हुनखे ख़ुशी थींदी हुई त मूंसां हिकिड़ो थोरो ट्रेजिक वास्तो ॻाल्हि बि ठीकु आहे रस्ते में उहा अख़बार में शाया थी मखदूम साहिब खे चयो हुते वेठल हिकिड़े हाफ़िज़ साहिब चईसीं चई काज़ी ख़ादिम सां ही छो थियो आहे चईसीं उहो ख़ैरु थी वियो हो ऐं थियो हा बाबा मुर्सनि सां थींदा आहिनि ही हुनजो चवण जो अंदाज़ हिकु भेरे मूंखे हिते हैदराबाद जे सिटी कोर्ट्स में किथे साईं बीठा हुआ पंहिंजे माण्हू सां ऐं लंघियुसि त हुनखे चई सॾु करे वञे मां ॾिठा कोन बीठा माण्हू मुठो मां पाण ई मिलियोसांसि मूंखे चई काई साहिबु कॾहिं चकर हणी वञो हूअं असां ईद मुराद ते वेंदा आहियूं मुलाक़ातूं थींदियूं आहिनि पोइ मां ख़ासि उन ते पंहिंजे उते चाचे खे वठी वियुसि उते ऑन द रस्तो ॾिठुमि त टे माण्हू वेठा हुआ वटि टई मुंहिंजा महिरबानी सम्झो शफ़ीक दोस्त हुजनि छो जो मूंखां वॾा हुजनि ऐं उन में के बाबा जा दोस्त जीअं त उहे टे दोस्त आउं नाला बि वठंदुसि भई शाह नवाज़ शाह आरिफुल मोला साईं जे नाले जे पुठियां हुन वरी पंहिंजो नालो आरिफुल मोला रखी शाइरी कंदो हो एक्सीडेंट में हुनजी वफ़ात थी वई सैयद असदुल्ला शाह हुसैनी उहो असांजी यूनिवर्सिटी जी प्रोफेसर हो असांजो साथी हो ऐं टियों हो हैदर शाह अजनाणी जेको हैदराबाद जे पहिरें मुस्लिम बुक सेलर सईद मिठन शाह अजनाणी जो पुटु हो सेशन डिड हो रिटायर थियो पर उहे टई मुंहिंजा तमामु घणो मोहबत कंदड़ हुआ ऐं घणी उते साईं जे हथ में किताब छपे छॾियूं पंहिंजे हथ में हुयुसि ऐं मुंहिंजो कमिरो ई हूंदो त कालीन छाहे पवंदो पाण हिकिड़ो गदो रखंदा छो जो यको सुबुह खां शाम ताईं वेहण ते हूंदो त इहा बि जहिड़ी इंसान खे सज़ा आहे वेठा जेको वेठो हुजे पथरी मारियो असांखे पोइ पथरी मारियो था त कलाक खां ॿियो कोचू उथारे ॿाहुनि खां वठी पर साईं वेहंदो सभिनि सां मुलाक़ात कंदो ऐं हर कंहिं माण्हू खे मुलाक़ात जो मौक़ो मिलंदो उते मूंखे चई त कहिड़ा तव्हां हीअ किताब पंहिंजे कोर्स ते रखायो यूनिवर्सिटी में ॿुधी कोर्स ते रखियल आहे रखियल आहे हा मुंहिंजे BA ते बि रखियल आहे MA ते बि रखियल आहे तव्हांजो किताब काफ़ियूं बि रखियल आहे त ॾाढो ख़ुशि थिया मूंखे ख़बर कान्हे मूंखे ख़बर त तव्हांखे कीअं पहुचणो आहे इहो ख़्यालु कोन आयो त किताब रखी ख़बर पहुचाइणु आहे अहिड़ो कमु हो तुंहिंजो गोदामी कोर्स ते पढ़ाईंदा पर पोइ जॾहिं पाण काफ़ीअ ते ॻाल्हायूं ऐं तव्हांखे हिते अहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे ॿुधायां त सिर्फ़ु शाइर आहे पर इन काफ़ीअ जी जेका सिंफ़ आहे कंहिंखे नओं रुख ॾिनऊं उन में नवां घाड़ीटा पैदा कयूं उन जा घणा रुख ऐं तव्हां ॾिसो कलाम ॾिसो हुनजे कलाम में सकाफ़त ईअं भरियल आहे जीअं शीशे में अतुर भरियल हूंदो आहे न ईअं भरियल आहे ऐं अॻियां ॿुहारियां तुंहिंजूं वाटूं निहारियां
हाणे हीअ ॻाल्हि जेका आहे यार हीअ कहिड़ी शाइरी आहे अङण ॿुहारियां तुंहिंजी वाटूं निहारियां तव्हांखे ख़बर आहे अङण ॿुहारण ऐं वाटूं निहारण जूं केतिरियूं मानाऊं आहिनि असांजे ॻोठनि में अॼु ॾींहं ताईं बि सुबुह जेको ॿार ॿुहारी ॾींदो चवंदा अङण ॿुहारे पक महिमान ईंदो हीअ असांजी हिकिड़ी सकाफ़ती निशानी आहे हिनजी ऐं सो को माण्हू पंहिंजे महबूब जे लाइ अङण वेठो ॿुहारे ऐं ॾिसे पियो त अचे छल अचे कॾहिं एतिरो ख़बर कान्हे पर आऊं रस्तो सफ़ा ऐं ॿुहारी ॾींदो पियो रहां हिकिड़ी वॾी अजीब क़िस्म जूं ऐं ख़ासि करे जेके संदसि ख़ासि हूंदो हुसैन खादिम साहिबु हूंदो उहो पाण बि शाइर बि हो उनजी ॻाल्हियूं से त तमामु लाजवाल काफ़ी वॾा उन्हनि जे कला में कैफ़ियत हक़ीक़त ऐं ट्रेडिशन जेको आहे शामिल आहे हर जेके पाण हवाले सां जेको आहे चकी न ॾींहं सभु ॻाल्हियूं असांजी जनरेशन जीअं हुननि फिक्र कयो त हीअ किताबु जेको आहे स्टूडेंट पढ़नि ख़बर पए त छा जेके ट्रेडिशन आहे छा रीस आहिनि राशि साहिबु तव्हां हाणे वेंदमि त तव्हां माशाल्लाह पाण जेके न तव्हांजे हथ में किताबु आयो यको ॾिसां पई त अच्छा इहो असरु जेको आहे उन हालत जो आहे मखदूम साहिब जी लाइब्रेरी जो या पंहिंजो ज़ाती शौक़ु आहे जेको आउं चवणु चाहींदमि त जेको किताब जेको आहे तव्हां व्यूअर्स खे ॾेखारींदा न असुल में हक़ीक़त आहे त असां मोहबत में सोहबत में बि उन माहौल में रहियासीं ऐं हाला कॉलेज में पढ़ंदो हुउसि उते कॉलेज में मुशाइरो थियो हो पोइ उन में मूं को शहर पढ़ियो हो त उनखे उते अनवर हालाई साहिबु साईं जे वेझो बि आहे जनरल सेक्रेटरी मरकज़ी आहे बज़्म तालिबुल मौला जा पोइ उन चयो त हाला कॉलेज में मुशाइरो ॾाढो सुठो थियो पर नवां के शाइरनि पर हिकिड़े शाइर जेको सो शहर चङो पढ़ियो पोइ वरी साईं जन जी करम नवाज़ी थी जो मूंखे चयूं त तव्हांजी मुलाक़ात आहे तव्हां अचो पोइ असांखे उन ख़ैर जो हिमत अफ़ज़ाई ऐं पोइ उन खां पोइ बज़्म तालिबुल मौला जो हाला में वजूदु हो ऐं पोइ मूंखे 15 साल सदर कयो उन मुशाइरनि में पोइ 28 बंगुलनि ते संदसि उते मुशाइरा थींदा उनमें मखदूम अमीन फ़हीम साहिबु मरहूम ऐं खदीक साईं ऐं जमील ज़मा ऐं मखदूम सईद ज़मा इहे एहसन हाशमी ऐं सोज़ हलाई साकी हलाई ऐं उते मुशाइरा पोइ 8 ॾींहं 15 ॾींहं उते मुसलसिल थींदा अहिड़नि वॾनि मुशाइरनि में असांखे विहण जो शरफ़ अता थियो ऐं सिखण जो मौक़ो मिलियो ऐं साईं बिल्कुलु वजह ॻाल्हि कई त साईं ईअं कंहिं माण्हूअ खे मिलण ॻाल्हाइण खां पहिरीं जीअं ॾिसणु साईं जीअं हुनजो अल्ट्रासाउंड थिए त हुनखे सॼी ख़बर आई त हीउ माण्हू जेको आयो आहे अक़ीदत में आयो आहे या ही घुमणु आयो आहे या कंहिंसां गॾिजी आयो आहे या ही को दर्दमंद थी कंहिं तकलीफ़ में आयो आहे पाण हुनजे इज़हार खां पहिरीं हुनखे ॿुधाईंदा ऐं हुनखे पुछंदा हुआ हुन में ई ऐं हू हर शाइर खे बि परखे वेंदा हुआ त हिन में केतिरो दम आहे ऐं हुनजो मिसाल इहो आहे त साईं खे बि यादि हूंदो त साईं हिन वक़्तु उहो रुझान घटिजी वियो अॻे तरह ई मुशाइरा हूंदा हुआ शाइर वेठा आहिनि हिकिड़ी तरह ॾेई छॾिबी हुई त उन में ख़बर पइजी वेंदी शाइर जे लेवल जी या हुन में पोटेंशियल जी ख़बर पवंदी त हुते हूअं त आऊं शेर लिखाए साईं खां बि सलाह कराए ऐं पंहिंजो उबतो सुबतो वरी ॿिए खां करे अची पढ़ी सघां थो न पर फिल्मती जेके तरही मुशाइरा हूंदा हुआ उन में असां ॾिठो त उन में हे असां गॾु ॾिठा हूंदा आहिनि पर जीअं किताब जो कवर ई सम्झी ॾिसी करे वञा त हिन किताब जे अंदरि छा हूंदो एक्सपर्ट ई सम्झी सघे थो पर हाणे हींअर त शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते हिन प्रोग्राम सां तव्हां कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मां जी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं जी मेज़बानी जो राज़बी टपाल मेज़बान चाहे असां जेके कॉल ते जेके असांखे जॉइन कयो नसीर मिर्ज़ा साहिबु उन्हनि खे भलीकार कंदमि हेलो अस्सलाम वालेकुम सर हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर कीअं आहियो ठीकु आहियो महिरबानी तव्हांजी वॾी वॾी महिरबानी खिलाई कुझु न नसीर साहिबु मखदूम मोहम्मद ज़मान जी जेके वर्सी आहे उनखे यादि कयूं पिया तव्हां छा चवणु चाहींदव पहिरीं तव्हां पंहिंजे उस्ताद मोहतरम डॉक्टर काज़ी खादिम साहिब जिन वेठा आहिनि असीं जिन जी पेरनि जी ख़्वा कयूं उहे बि हालत सां तालुक रखनि था मखदूम साहिब तालिबुल मौला 20वीं सदीअ जेके वॾा शाइर पैदा कया आहिनि पंहिंजी पंहिंजी सिन्फ़ुनि में पंहिंजी रवायतुनि में उन्हनि में मखदूम साहिब तालिबुल मौला शेख अयाज़ साहिब नारायण श्याम साहिब इहे असांजे
20 सदीअ जी शाइरीअ जो वॾो असासो आहिनि न मखदूम साहिब जे लाइ त घणो आहिनि घटि तोखां सभु गुल फुल सारे मुल्क में तुंहिंजे हुस्न जा हुल शख़्सियत जेकॾहिं 20 सदीअ जी हसीन सर ऐं समाजी ख़िदमतुनि जे हवाले सां मोहबतनि विराइण जे हवाले सां मखदूम साईं तालिबुल मौला जहिड़ा बेमिसल इंसान असां वरी पंहिंजी अखियुनि सां पूरी सदीअ में न ॾींहं में ॾिठा न एके में ॾिठा। अगरि ख़िदमत करण जी ना आहे ताक़त तालिबुल मौला पोइ मखदूमी दुनिया में वॾो मनसब त कोन्हे को। मूंखे ख़ुशी आहे मूंखे फ़ख्रु आहे त मुंहिंजी मखदूम साहिब जिन सां 2 दफ़ा मुलाक़ात थियल आहिनि ऐं जेका शाइरी आहे जेतिरी क़दुरु उन में मिस्री शाह इमाम काफ़ी जा वॾा बादशाह शाइर हुआ पर मखदूम साहिब जी इंफरादियत शाइरीअ में काफ़ीअ जे लहजे खे नवान ॾियण आहे। अंगण बुहारिया तुंहिंजी वातूं निहारिया घणो आहिनि घटि तो कस्तो गुल फुल ऐं जंहिं कयो बीमार थियो मुंहिंजी सफ़ा पाणे ई कंदो फिर न तोखे ख़बर कहिड़ी त मुंहिंजी राति कीअं गुज़री तूं छा हुए शाम छा थी वञे जॾहिं तुंहिंजो थियसि जुदा थी वञे त तव्हीं ॾिसंदो न मक़बूल तरीन चिटूं जेके असांखे 20 सदीअ में लिरिकल पोइट्रीअ में गज़ल हुजे या काफ़ी मखदूम साहिब जी छपर में छड़ियूं हुजनि बेती रखियूं हुजनि दीवान तालिबुल मौला हुजे हिकिड़ो शानदार इल्मी अदबी असासो त ॾिनो अथनि पर तव्हीं ॾिसंदो त असांखे मिलनसारी माण्हुनि सां आवाम जी ख़िदमत उन्हनि सां मिलण उन्हनि जी हर मुमकिन मदद करणु उहो सिर्फ़ु ॻाइण वारा न रागी न हर तबिके जे माण्हुनि जी पाण हर हंधि मदद कई अथनि। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी जेका मशावरती कमेटी हुई उनमें हुननि रेडियो पाकिस्तान हिकिड़ो पाकिस्तान जो इदारो आहे पर हुनखे सिंधिनाइज़ करण में हुनखे काफ़ी कलाम ऐं क्लासिकल रवैयनि खे साम्हूं आणण में बि हुनजो वॾो क्रेडिट आहे। फ़क़ीर ईसा हुजे मिस्री फ़क़ीर हुजे हुसैन बख्श ख़ादिम हुजे फोटो ज़रदारी हुजे ही पूरी हिकिड़ी वॾी फ़हरिस्त आहे जिन जे हवाले सां संदन ख़िदमतूं जेके आहिनि संदन ई तवसुत सां ईअं फनकार इंट्रोड्यूस थिया मुंठार फ़क़ीर जी दरगाह हुजे बज़्म तालिबुल मौला हुजे त हिकिड़ो जेकॾहिं मुख़्तसिर वक़्त में चइजे त ख़ुदा जो कसम त ख़िदमतुनि जो हिकिड़ो एॾो आला मिसाली नमूनो 20 सदीअ जी जेकॾहिं कंहिं शख़्सियत खे चइजे न त टॉक ऑफ द टाउन का शख़्सियत हुई गुलाब जो गुल हुई सिज समान हुई चांडोकी राति खे रोशनी मिसल हुई त उहो असांजो मखदूम साहिबु असीं पंहिंजो हुन दिलि सां मखदूम साहिब खे दिलि जे गहराइनि सां सलाम पेश था करियूं त हुननि पंहिंजी जेका बि ज़िंदगी उहा सजाई कई पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां हिकिड़े वफ़ादार तरीन वाइस चेयरमैन जी हुननि जी ख़िदमतूं आहिनि घणी ताला हुननि खे गरी रहमत करे। बिल्कुलु बिल्कुलु यकीनन काफ़ी ख़ूबसूरत जेके आहिनि तव्हां जेको अहिड़े ख़ूबसूरत अंदाज़ जेका सब्जी तव्हांजी शख़्सियत खे बयानु कयो ऐं तव्हांजो जेको प्रोग्राम आहे बहिराण जा रागी जेके उन में बि तव्हां कंदो मूंखे इलाही ख़ुशी थिए थी त यकीनन इहे सभु जेके उन्हनि में बि तव्हां इहा ॻाल्हि यकीनन ज़रूरु रखी आहे मखदूम साहिब जे हवाले सां वसी जे हवाले सां थी करे। थैंक यू सो मच नसीरुद्दीन साहिब खे इलाही ख़ुशी थी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी करे ऐं एॾी वॾी शख़्सियत तव्हां उनजी ब्रीफली जेको आहे साहिब खे त कैरेक्टर वाइज़ इंसान जो यकीनन इंसान जो किरदारु जेको हूंदो आहे उहो ई हमेशह यादि रहंदो आहे। जीअं हुनखे जीअं डॉक्टर काज़ी ख़ादिम साहिब चवनि पिया त नाले सां हू यादि कंदा आहिनि ख़ासि तौर ते जीअं शेख अलाई साहिब ॻाल्हि कई त महरान टीवी हमेशह जेको आहे कंहिं लेजेंड खे यादि ज़रूरु कंदी आहे उहो महरान टीवी जो बिल्कुलु यकीनन फ़र्ज़ु सम्झंदा आहिनि ख़ासि तौर ते असांजे डायरेक्टर साहिब त अहिड़ा लेजेंड जेके आहिनि उन्हनि खे बार बार यादि कयो हुजे रिवाइज़ कयो हुजे त असांजी जेकी ईंदड़ नसल आहे जेकी नौजवान नसल अंदरि ख़बर पए त असांजे जेके आहिनि सिंध जा जेके वारिस हुयासीं उहे छा असां लाइ छॾे विया आहिनि या असांखे कहिड़ो पैगाम ॾियनि था या हुनजी कहिड़ी जिदोजहद या जाकुड़ा या कहिड़ा जेके किताब जेके आहिनि असांजे लाइ सिखण लाइ छॾिया आहिनि त इहे सभु शयूं असांजे महरान टीवी ख़ासि तौर ते सुबुह महरान में इहे शयूं रिवाइज़ थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं हर पहलू ते हर को न को मैसेज जेको मोटिव मोरल जेको आहे उहो असांजे महरान टीवी तव्हांखे ॾींदो ज़रूरु आहे। जी डॉक्टर काज़ी ख़ादिम साहिब छा चवणु चाहींदा? ॾाढो सुठो तबसरो कयो जो ख़्यालु पेश कया नसीब मिर्ज़ा असांजो असासो आहे छो जो हिननि माण्हू जी जेतिरी यादाश्त आहे ऐं जेतिरी हुनजी इल्मियत आहे ऐं उनखे बुनियाद खां सुञाणा हीअ ख़ानदानी इल्मु जो ख़ानदान आहे ऐं मखदूम साहिब जे बारे में जेके हिन अखर ॻाल्हाया उहे हिन दिलि खां ॻाल्हाया त ईअं ज़ुबानी कोन आहे। मां हर ॾिसो न माण्हू सुठो शाइर बि थी सघे थो सुठो सियासतदान थी सघे थो सुठो वाढो बि थी सघे थो सुठो राजो बि थी सघे थो सुठो ऑफिसर थी सघे थो सुठो अदाकार थी सघे थो पर पहिरीं सुठो माण्हू त हुजे न माण्हू पहिरीं माण्हू त सुठो हुजे न
जंहिं माण्हू में माण्हू न आहे उहो पोइ मूं तव्हांखे माण्हू जी इंतिहा इहा आहे त हू पंहिंजे जिन बि मुरीदनि खे या पंहिंजे जिन बि वेझड़नि दोस्तनि खे परियनि दोस्तनि खे सुञाणंदो, उन्हनि जी प्रोटेक्शन कंदो, उन्हनि जो दिफ़ा कंदो। मूंखे यादि आहे त हाल पुराणो जो हिकिड़ो कपिड़े जी दुकान वारो शख़्स हो जंहिंजो पुटु प्रोफेसर आहे, उहो जॾहिं गुज़ारे वियो त हुनजो पुटु हुन सां मिलण वियो त हुनखे हिकदमि चईंदो बाबा उते जेके वेठा आहे चई बाबा ॻाल्हि ॿुधो, हीउ अथव मुंहिंजे भाउ जो पुटु, सम्झी वञो। हिते जेके मुलाक़ातूं थियनि थियूं, हाणे इहे जेके मुशाइरनि वग़ैरह जी मुलाक़ातूं त बहरहाल वॾी ॻाल्हि आहे, पर के मुलाक़ातूं जंहिंमें माण्हू खे परखिबो आहे। हिकिड़ी मुलाक़ात असांजी थी जॾहिं हलाल आफ़्ताब अख़बार जी, हलाल पाकिस्तान अख़बार जी 1969 जे 14 अगस्त ते इफ़्तिताह थियो। किले में ऑफिस खुली, हुन एडिटर शेख अली हूंदो ऐं पीपल्स पार्टी उहा अख़बार खोली, तंहिं करे चेयरमैन भुट्टो साहिब हो ऐं ॿिया जेके मेंबर आहे कमर ज़मान शाह, मखदूम साहिब ऐं ॿिया जेके वग़ैरह उहो हुन जा मेंबर हुआ। त इहे आया इफ़्तिताह करणु। असां तॾहिं नौकिरी कंदा हुआसीं हुन अख़बार में, माना उन अख़बार में नौकिरी असांखे मिलणी हुई ॿी अख़बार मां। शेख साहिबु चयो तव्हां असां सां गॾु अचो। असां अंदरि वञी वेही रहियासीं की हीउ पोइ आया त भुट्टे साहिब जे हूंदे यार ॿिए कंहिं माण्हू खे हिमत कान थींदी ॻाल्हाईंदो विच में, त उहे जीअं मिलंदा पिया त हाणे मखदूम साहिबु गॾु इतफ़ाक़ सां मुंहिंजो वॾो भाउ आयल हो, उहो बि रश में अंदरि अची वियो, मूं सां गॾु वेठो। मखदूम साहिबु अची आयो, भुट्टे साहिबु असां सां, मां जीअं हथु मिलायो भुट्टे साहिब सां त हुन अञा हथु कढियो ई कोन हो, यकदमि चई हीअ असांजा अज़ीज़ अथव। भुट्टे साहिब जे साम्हूं हिकिड़ो ॻाल्हाईंदा कोन माण्हू, ॿियो माण्हू चाहींदो आहे त आउं पंहिंजे कंहिं अहिड़े माण्हू जो तारीफ़ करायां जो फ़ाइदो वठे हुन मां। हुन इहो ख़्यालु ई कोन कयो, चई मुंहिंजा अज़ीज़ अथव। त भुट्टे साहिब तमामु ईअं ॿुधाए डू हैव एनीथिंग टू टेल मी आर यू आस्क मी, मां त हथु मिलायो, पर पोइ आउं हिन सां भित ॿुधायमि साईं महिरबानी, पर ॾाढी ख़ुशीअ सां हुननि चयो। ऐं मूंखे हिकिड़े भेरे असदुल्ला शाह चयो त काई साहिबु नथा मखदूम साहिब वटि वञो, वेंदा कयो, वेंदा कयूं, पर छा आहे त उते हुननि जी मुलाक़ातूं अचनि माण्हुनि सां जो असीं पहिरीं ॿुधाए वञूं या छा वञूं हैदराबाद हुननि जो ख़ासि करे। पोइ हिकिड़ो सूमर मल्हाईंदा हुआ, हीअ ख़ासि ॻाल्हि अथव, हालनि में सूमर हर सूमर ते मेलो लॻंदो आहे, माल पीड़ी लॻंदी आहे या माण्हू माल वठंदा आहिनि, पर साल जो पहिरियों सुहाओ सूमर, पहिरियों चांडोको सूमर साल जो, उन ते वरी बाक़ाइदो हिकिड़ो मेलो जीअं लॻंदो हो, ख़बर न हाणे आहे न, बहरहाल उन वक़्त में त उन मखदूम साहिबु सुबुह जो जीअं अची वेहंदा ऐं उन्हनि महिमान ईंदा ऐं महिमान ॻाइणा दोस्त मुरीद सभु जेके अची वेहंदा, पाण सुबुह खां शाम ताईं हुन सां गॾु वेठा हूंदा, उहे उते ई वेठा हूंदा, इहे कॾहिं उथंदा ई कोन, ॿी कंहिं ज़रूरत लाइ बि कोन उथंदा, उते ई वेठा हूंदा। पोइ उन में मूं जेको हिकिड़ो सुहाओ सूमर ॾिठो त उन में मूं ॾिठो त बठोरे जो फ़क़ीर ईसा, तमामु वॾो ज़मीनदार आहे, तमामु वॾो माण्हू आहे बठोरे जो, उहो ऐं हैदराबाद जो डिप्टी कलेक्टर सरशारो केली, उहे विच में विझी बाक़ाइदे ते ॻाइनि पिया ऐं मखदूम साहिब जो। पर मूं ॾिठो त हिकिड़ो शख़्स तमामु वॾी शख़्सियत आहे हाल जो, उहो हिकिड़ो कुतो वठी आयो पाण सां अंदरि, छो जो कुतो हो फिल्म परदेसी में हुन कुते कमु कयो हो, वठी आयो। वरी मखदूम साहिब खे ॻाल्हि पसंदि न आई, पोइ काफ़ी चुप रहण खां पोइ चई त इहो मुनासिबु न आहे त कुते खे बि हिते विहारे छॾी, माना ठीकु आहे ॾेखारियो तव्हां मूंखे, ॾिठो त हुनखे छॾियो कोन, माना हिकिड़ी त सभु माण्हू वेठा आहिनि ऐं तंहिंखां पोइ सभिनी माण्हू जेके शाइरी विया कनि त पाण इस्लाह पियो करे, किन खे चर्चा पियो करे, चर्चा ॿुधे पियो ऐं सॼो ॾींहुं गुज़रियो, शाम जो 5 थी विया, असांखे हुते ख़बर ई कान पई, मानी बि हुते खाधी, पाणी बि हुते पीतोसीं। एॾो महफ़िली माण्हू हुजण जे बावजूद हू सॼे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वाइस प्रेसिडेंट हो ऐं चइनी सूबनि में हुनजी हलत पलत हूंदी। पर मखदूम साहिबु कंहिं कंहिं महिल सादगी तबियत वारी लॻी हुई। हिकिड़े भेरे हाला में आयो भुट्टो साहिबु पाण वञे पियो हुन जॻह हैदराबाद, कुझु चयो माण्हू त साईं असांजा हीअ कमु आहिनि, माडूल ख़राबु आहे, पर वरी जॾहिं ॿिया मोटिया चवनि त साईं तव्हां चई हेलीकॉप्टर आवाज़ पहुचो ई कोन थो ॿिए
उसमें तो आशिक अली साहब दे भी हलू था बेहतरीन शायर तो शेर भी बुधूं था कि एडी वॾी शायर जी ॻाल्हि थी थिए त कि हे भी पंहिंजो जेको आहे कंट्रीब्यूट ऐं किताब भी तव्हांजे हथ में आया एकदम तो ॿीहर जेको आहे तव्हां सां व्यूअर्स खे ॾेखारींदासीं बेहतरीन तव्हांजो किताब इन किताब जे हवाले में चवणु चाहींदुमि त असांखे काफ़ी पहिरियों बि तव्हां इंट्रोड्यूस करायो पर हींअर ॿीहर बि ॿुधाईंदो त इन किताब में मतिलबु छा कहिड़े हवाले सां शायरी जे हवाले सां सभु हिन किताब में शायरीअ जे तक़रीबन हर सिंफ़ ते हमद नात मनक़बत खां वठी गीत गज़ल काफ़ी ऐं चौसिटा वाई हर क़िस्म जी हिन में थोरी घणी हिन में शइ शामिल आहे ऐं वरी का नई शइ तव्हांखे ॿुधाईंदुसि जेका हिन किताब में शामिल न आहे बिल्कुलु शनासाई जी जिते ॻाल्हि आई साईं हज़रत मखदूम तालिबुल मौला साईं जी ॻाल्हि कई उन निस्बत सां मूंखे ॿ लफ़्ज़ जेके गज़ल जे सूरत में हुई जिन में शनासाई उहे सॼण किथे आहिनि हुई जिन में शनासाई उहे सॼण किथे आहिनि बचिया आहिनि रुगो तमाशाई उहे सॼण किथे आहिनि कंदे जे कुर्ब तूं कंहिंसां सभु तोखे चरिया चवंदा अख तो जंहिंसां अटकाई उहे सॼण किथे आहिनि मुहबत आहे पाकाई सॼण जो सूंहा नालो पंहिंजी तबियत फ़क़ीराई उहे सॼण किथे आहिनि कंहिंसां करण भलाई चङी ॻाल्हि आहे ज़रूर चवे आशिक हलाई उहे सॼण किथे आहिनि जबरदस्त जबरदस्त पर हींअर नाज़रीन हम तो शॉर्ट कुछ ब्रेक ते हिनी प्रोग्राम से ताउन के टपाल मेज़बान जी ॿुधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बान जी रास पे टपाल मेज़बान चाय करे न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान से ताबुन किया टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो बार ने सिंधी मेज़बानी जे रास भी टपाल मेज़बान चाय आहे तव्हांजो असांजो साथ बि दो फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 000102825 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूर शामिल थींदा जीअं त ही किताब जेको मुंहिंजे हथ में डॉक्टर कासिम खादिम साहब जो आहे ये हैदराबाद सपननि जो जहर ऐं ही जेको किताब हिन पंहिंजी परपोटी जे नाम कयो आहे हिन जी पोइ बैक ते पिक्चर बि नंढड़ी हिकिड़ी आहे मूंखे इलाही ख़ुशी थी थिए इंसान जेको पंहिंजी सां पंहिंजे रिश्तनि सां जेको यादि करे यकीनन ही वॾी थींदी त हुनखे जॾहिं पढ़ंदी ॾिसंदी त इलाही ख़ुशी थींदी ऐं चाहींदमि त ही जेको टाइटल आहे सपननि जो शहर इन जे हवाले सां कुझु ॿुधाईंदो त हैदराबाद सपननि जो शहर छो हैदराबाद जे नाले सां इलाही किताब छपियल आहिनि मिर्ज़ा हबीबुल्लाह साहिब जो किताब आहे हैदराबाद जेको हुनजे सकाफ़ती पस मंज़र में आहे ऐं थोरो हिस्टोरिकल पस मंज़र में आहे इशरत अली ख़ान जो हैदराबाद आहे उहो रिसर्च जे पॉइंट ऑफ व्यू खां आहे ज़रा हैदर जो हैदराबाद आहे उहो अफ़साननि जो मजमूओ आहे मूं जॾहिं हैदराबाद नालो थिए थो त उहो काफ़ी आहे हैदराबाद ई हाणे हिकिड़ो सुपिनो आहे असां छो जो उहो हैदराबाद त न आहे न जंहिंमें असां ॼावासीं असां वॾा थियासीं जंहिंमें घिटियुनि में असां घुमियासीं उहे घिटियूं ई न आहिनि उहे रस्ता ई न आहिनि उहे बिल्डिंगूं न आहिनि उहे बाग ई न आहिनि उहे होटलूं ई न आहिनि उहे सिनेमा ई न आहिनि का शइ उहा न बची आहे जंहिंसां असांजी का यादि वाबस्ता हुजे ऐं एतिरे क़दुरु जो सिर्फ़ु हिकिड़ो बार्बर हो हजाम हो सिंध यूनिवर्सिटी जे पासे में हुनजो दुकानु हो असां उन वक़्त खां वठी उते ईंदा वेंदा हुआसीं हिकिड़े भेरे हुन मूंखे चयो त साईं हाणे मां दुकानु बंदि पियो करियां मूं चयो दुकानु बंदि न कर तूं वाहिद माण्हू बचियो ईअं की असां हैदराबाद जे हवाले सां सुञूं था न त हिन सॼी लाइन में हाणे को असांजो वाक़ुफ़ु कोन्हे त हू बहरहाल दुकानु बंदि करे वियो सच थो ॿुधायां मूंखे हींअर वञणु हैदराबाद जो हिकिड़ो ॿियो वण कटी वियो छो जो हैदराबाद बिल्कुलु ख़ासि तव्हां मुंहिंजे बि शहर वठो हीअ पंहिंजे वण सां मशहूरु हूंदा हैदराबाद में बड़ जा वण हूंदा ज़नानी अस्पताल जे साम्हूं रेशम गली जे साम्हूं हीराबाद जे बड़ जे वण खे उते जा माण्हू बचाए वेठा आहिनि उहे चवंदासीं कोन कटणु ॾींदासीं पर ॿिया जेके सभु कटिजी विया माना शहर मां पॉल्यूशन अची वई शहर मां जेका सावक हुई ख़तमु थी वई पार्क असांजा ॾिसो जेको हैदर चौक आहे उहो गोल पार्क हो जेका गोल बिल्डिंग आहे इहो गोल पार्क हो
जेको तव्हांजो शॉपिंग सेंटर आहे काफ़ी भी शॉप प्रेम पार्क हो, नालो ई प्रेम पार्क हो, एॾो ख़ूबसूरत पार्क हो जंहिंमें शाम जो माण्हू ईंदा। ऐं पार्क जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू आहे, पार्क जो हिकिड़ो पंहिंजो माहौल आहे। होमस्टे हॉल जेको होमस्टे गार्डन हो इहो ख़तमु थी वियो। असांजे अलहदा चंड जे ॻोठ में मुखी बाग हो जंहिंमें ढंढ हूंदी, जंहिंमें मेवो हूंदो, हुन माण्हू घुमण वेंदा, ढंढ में ॿेड़ी हूंदी, हुन चकर हूंदा, उहो बाग ख़तमु थी वियो, तबाह थी वियो। तंहिंखां पोइ तिरवट जो बाग हो, आफंदी बाग हो, जेको आफंदी गार्डन फ्लैट्स ठही विया। लंडन बागनि जो शहर आहे न, रीजेंट पार्क ऐं हाइड पार्क ऐं जेम्सिस पार्क, त इहे लंडन त उहो उन्हनि लंडन खे प्रिजर्व कयो आहे। माना लंडन त मां इहा मिसाल थो ॾियां, पर केतिरनि दुनिया जे केतिरनि मुल्कनि पंहिंजे शहरनि खे ओरिजिनल प्रिजर्व कयो आहे। असांजे शहर खे अहिड़े नमूने सां इहो म्यूटिलेट कयो वियो आहे, जेको तबाह कयो वियो आहे, हिनखे कीमूं करे छॾियो अथनि। अलाए हिन ख़बर कान थी पए त कहिड़ी घिटी किथां वञी खुलंदी, कहिड़ी घिटी किथां खुलंदी। गंदगी जो आधार इहो आहे, जंहिं शहर में तव्हां हिन किताब में पढ़ंदव त को वक़्तु जेको असां ॾिठो त सुबुह जो म्यूनिसिपालिटी जूं गाॾियूं ईंदियूं, जेके पाणी ठाहे छॾींदियूं ईंदियूं, पुठियां स्वीपर्स में पाणी खे साफ़ करे रस्तो धोई वेंदा। रस्तो धोइण करे कंहिं ॿुधो आहे, पर असां अखियुनि सां ॾिठो। ख़ासि करे असांजो अलॻि अचे ॻोठ एतिरो साफ़ हूंदो, उनजी अहिड़ी प्लैनिंग आहे जो वेस्ट ओपन आहिनि सभु घर, रस्ता वॾा, हवाऊं ख़ूबसूरत, ऐं तंहिंखां पोइ किले जी ख़ूबसूरती जेके जितां किथां उजाड़े, हालांकि किले जेको आहे सो उन में शामिल आहे असांजे हेरिटेज में, ऐं उनखे डप खां को हथ नथो लाहे। हेरिटेज वारा उहे पंहिंजा पघार वठी ऐं पंहिंजो हर क़िस्म जूं पंहिंजियूं सहूलियतूं वेठो वेठा आहिनि, मेंटेन नथा कनि। हिते असांजे रेडियो स्टेशन जेका बिल इमारत ठहियल आहे, पोइ ठही आहे, इन साम्हूं सिंध कोऑपरेटिव बैंक जो अज़ीम खान बिल्डिंग आहे, उहा टुटी, उहा हसीन तरीन बिल्डिंग हुई हिते, कोऑपरेटिव जी सिंध में पहिरीं इमारत हुई, उहा टुटी पई आहे, उन खां गंद ढेर पिया आहिनि। ऐं उनजे लाइ असां लिखी थका आहियूं, माण्हुनि सां ॻाल्हाए हथ नथा लाहिनि। हेरिटेज वारनि जी बि टीम रखियूं आहिनि, कोई अचे वापारी वठे त पैसा वठी हिनखे ॾेई छॾियो। वेठा रहा मास्टर ॾिसो, उन ॿाहिरां गंद जो ढेर, हाणे मस वञी साफ़ थियो आहे, लॻे थो यूनिवर्सिटी पई हले, उते लॉ जो कॉलेज पियो हले। तव्हां शहर में जिते बि वियो त उहे जेके तारीख़ी इमारतूं, तव्हां मुखी हाउस ॾिसो, मुखी हाउस हसीन तरीन इमारत आहे, उन में अलाए सेटलमेंट खे ॾेई छॾियो, छा पाणी थुकूं लॻियूं पियूं आहिनि, गंद लॻो पिया। त 40-30 माण्हुनि घर ठाहिया आहिनि, जेके नंढियूं कॉलोनियूं ठहियूं, शाह लतीफ़ कॉलोनी ठही, हाणे लतीफ़ाबाद शहर ठही वियो आहे। कासिमाबाद कॉलोनी जेका लिखियो पियो आहे अख़बार जी हिकिड़ी कटिंग आहे, मूं वटि जॻह ते खायूं त मंज़ूर कयो आहे जाम साद करी कासिमाबाद कॉलोनी ठाही वञे। उहो कॉलोनी हिकिड़ो वॾो शहर बणिजी वियो आहे। ऐं उन शहर में वरी सॼे सिंध जा ॿाहिरां माण्हू सभु अची वेठा आहिनि, त हुते हिकिड़ा जेक बाबा जी पाड़ा आहिनि, हिकिड़ा शिकारपुरी पाड़ा आहिनि, हिकिड़ा कश्मीर जा पाड़ा आहिनि, हिकिड़ा थरी पाड़ा आहिनि। इहो सॼो असांजो हैदराबाद शहर जेको आहे, हाणे हैदराबाद जी सभु तव्हांखे यकीन तव्हांखे न ईंदो, असां हैदराबाद मां लॾ पलाण करे आयासीं जान जे ख़ौफ़ खां, ऐं असांखे बचाइण वारो केरु कोन हो, तंहिं करे असां ॿाहिरि अची क्वार्टरनि में घर वरिता। हाणे असीं क्वार्टरनि जे घर में रहिया पिया आहियूं, मिड़ी अंदरि रोज़ वञी करे हुनखे बंगलो बनाए, बंगला न आहिनि, क्वार्टरनि में अची रहूं था। असां पंहिंजा घर छॾे आयासीं। उन हैदराबाद शहर जी उहा यादि ऐं उहे माण्हू जिन सां हिकिड़ो अहिड़ो मिस्त्री हो हैदराबाद में, जंहिं सेकेंड वर्ल्ड वॉर में पाणीअ सां बाहि सां ऐं कोयलनि काठियुनि जी बाहि सां बसूं हलाइण जा किट ठहिया ऐं हलंदियूं बसूं। जॾहिं हू गुज़ारे वियो त 30-40 किट्स में बची पियूं, पर पोइ उहो माण्हू गुज़ारे वियो। उनजी बिल्डिंग ते उन औलादी विढ़ी पियो, हिक ॿिए में ॿार कुटाई करे उनखे टुकर टुकर करे विकिणी छॾियूं। अहिड़े तरीक़े सां असांजा जेके मिस्त्री हूंदा, असांजा पकोड़ा ई हूंदा, असांजा नानवाई हूंदा, हिकिड़ो हिकिड़ो पंहिंजी जॻह ते नानवाई अहिड़ा हूंदा जो तव्हां खाई चयो त हीउ ॾाढो सुठो आहे, ॿियो खाओ। अरे बाबा पैसा पैसा तव्हांखे घुरे त ॿियो बि खाओ। तंहिंखां पोइ खाधे पीते जूं सभु शयूं, तंहिंखां पोइ असांजी तफ़रीह, जंहिंमें तफ़रीह में होटल जेका आहे असांखे हिकिड़ी जंहिंमें ओता करे कमु ॾींदी हुई, उहे होटलूं सभु भञी टुटे वियूं। उन जी जॻह ते नंढा नंढा हिकिड़ा खाधे जा दुकान खुली विया आहिनि। उते मिलण जी जॻह जिते अदीब मिलंदा, शाइर मिलंदा, मुशाइर मिलंदा, वॾनि माण्हुनि जूं मुलाक़ातूं थींदियूं, रहण जी जॻह हूंदी, उहे सभु ख़तमु थी वियूं। वरी सिनेमाऊं हूंदियूं, तव्हांखे ख़बर आहे त सिनेमा हिकिड़ी सिनेमा हिकिड़े वक़्त ते 2000 माण्हू विहारे सघे थी, उहा 2 शो कंदी, माना 6000 माण्हू हिकिड़ी सिनेमा ते रोज़ानो तफ़रीह वठण वेंदा। जेको सिनेमा ते वेंदो उहो ॾाढो हथु मुंदो फणियूं ॾेई तयारु थी पोइ वेंदो, ऐं टाइम ते वेंदो, फिल्म टाइम ते हलंदी आहे।
सिनेमा पंक्चुअलिटी सेखारींदी, सिनेमा सफ़ाई सेखारींदी ऐं सिनेमा गॾिजी भेण सेखारींदी। 6 आने वारो वेठो आहे त 12 आने वारो वेठो आहे, रुपए वारो, 1.5 रुपए वारो ऐं 2 रुपयनि वारो। आशिक़ साहब तव्हां ज़रूरु ॾिठो हुयो त हिक ई अंदरि आशिक़ साहब खां पुछंदा तव्हां जेकर तव्हां हालांकि ॿुधायो तारीख़ी जेकी बिल्डिंग्स आहिनि हेरिटेज जेके मखदूम साहब उन्हनि खे रिक्रूट कयो, तव्हां उन ते छा चवणु चाहींदव? हाला जी बिल्डिंगूं, हाला में बि साईं वारी ॻाल्हि साॻियो हाल हुई आहे। हा, उनमें बि जेके अॻे साईं महफ़िल सिनेमा हूंदी हाला में उहा ॾही वई आहे, या उन खां जेके सरकारी हूंदा दफ़्तर उहे अंग्रेज़नि जे वक़्त जा मुख़्तियार कार जूं ऑफिसूं हाणे उन्हनि जा हुलिया बदिलजी विया आहिनि। हा, इहे सभु या जानवरनि जी अस्पताल हूंदी या इहे सभु हींअर या असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस अंग्रेज़नि जे वक़्त जी हूंदी, बाक़ाइदे अंदरि वञिबो त हाणे उहो सॼो रंग बिल्कुलु उनजे उबतर आहे। बिल्कुलु बिल्कुलु जॾहिं मखदूम साहब जहिड़ा अहिड़ा ज़िम्मेदार माण्हू उनखे एहसासु करण वारा माण्हू जॾहिं ईअं ॿिया पैदा थिया आहिनि त पोइ असां जेको आहे सिंध अञा वापसि उनी वरी उन मुक़ाम ते उन हैसियत ते वापसि अची वञे, माना कोई संजीदा थी वञे त यकीनन जेको मूंखे कर इख़्तियार आहे, मूं वटि राइट आहे ऐं मां हिकिड़ी शइ खे हिकिड़े कलम सां जेको आहे चेंज करे सघां थो। हर शइ तूं पाण ऑनेस्टली थी करे सघंदा, माना हर शइ पॉसिबल आहे, इम्पॉसिबल का बि कोन्हे। अस्पतालूं ठहियलूं आहिनि पर हुनमें उहा दस्तियाबी दवाउनि जी हुजे, सिहत जी सहूलियतूं हुजनि त माण्हू हैदराबाद में छो अचनि। अॼु बि हाला मां कॾहिं मरीज़ ईंदा आहिनि त रस्ते ते मरी वेंदा आहिनि, या उते दवाउनि जो न आहे हिसाब या सफ़ाई जो हिसाब न आहे, रस्ता रोड भॻा पिया आहिनि। ऐं त इहा असांजे चूंडियल नुमाइंदनि जी ज़िमेदारी आहे। असां उहो था चाहियूं त जेको हज़रत मखदूम तालिबुल मौला जो तसलसल जेको उहो तरक़ी सोच उहो हुअणु खपे। उहो हज़रत मखदूम तालिबुल मौला हो, हाणे तालिबुल मौला न आहे, बाक़ी हज़रत वञी बचिया आहियूं त पोइ कीअं कमु हलंदो? इन में छा आहे जो माण्हुनि जी भलाई सां गॾु हुननि जी भलाई आहे, हुननि खे माण्हू दुआऊं बि कंदा, उन इज़त जे निगाह सां ॾिसंदा त असां सम्झंदासीं तालिबुल मौला अॼु बि ज़िंदा आहे। बिल्कुलु बिल्कुुल हर इंसान जे अंदरि हिकिड़ो तालिबुल मौला हुजणु घुरिजे, अहिड़ी शख़्सियत अहिड़ो त हर कंहिंजो ख़्यालु रखणु। पाण उहे ख़ासि तौर ते पंहिंजे अगरि डीप साइड ते अचनि त इन जे हवाले सां नौजवान लाइ सुठा किताब या जे अॻिते जेके सोच रखंदड़ अलाए कोई अहिड़ा लेखक हुजनि, कोई अहिड़ी कहाणी हुजनि, कोई अहिड़ा फहरिस्त हुजनि त उहे बि उन्हनि खे ॾेई आहिनि, यकीनन अहिड़ा इंसान हुजणु घुरिजनि। तव्हां चवणु चाहींदव त तव्हांजी हिकिड़ी ॿी शाइरी बि यकीन सां दर्शाईंदासीं जी? अच्छा जीअं इंसान जेको आहे जी जी मुंहिंजे ख़्याल में तव्हां छॾियो जी। ॿेड़ीअ चाढ़े फरहो नाहे कढिबो, अच्छा, ॿेड़ीअ चाढ़े फरहो नाहे कढिबो, साथी सॾाए सूरनि में साथ नाहे छॾिबो, तेज़ तूफ़ान जी कैफ़ियत ॼाणी पोइ बि महल वारीअ जो न कॾहिं आहे अॾिबो, देर सां ई सही सम्झी वेंदे साईं, ही दुनिया निसोरो अथई दोखो दलवो, एॾी मिलावट पिण नाहे चङी दोस्त, एॾी मिलावट पिण नाहे चङी दोस्त, कुल्फत खे की नाहे उल्फत सां गॾिबो, ॿेड़ीअ चाढ़े फरहो नाहे कढिबो, शर्त न आहे सो कांधी थिए तुंहिंजो, शर्त न आहे सो कांधी थिए तुंहिंजो, जीवन में जंहिं लाइ आहे यार मरबो, ॿेड़ीअ चाढ़े फरहो नाहे कढिबो, साथ सॾाए सूरनि में साथ न आहे छॾिबो। ज़बरदस्त नाज़रीन, हींअर वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं हिन प्रोग्राम सां ताबुन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब, तव्हां ॾिनमि तव्हां पंहिंजे बहितरीन प्रोफेसर बि तालीम खे जेको तव्हां पंहिंजे दौर में बि ॾिठो, जॾहिं तव्हां पाण जॾहिं प्रोफेसर थियो तॾहिं बि ॾिठो, हाणे कीअं था ॾिसो एॾो टेक्नोलॉजी जो दौर थी वियो आहे, ऑनलाइन जेको असांजी एजुकेशन थी वई आहे, त छा चवणु चाहींदो? मां चवंदुसि नाले में त वॾियूं तरक़ियूं आयूं आहिनि, तब्दीलियूं आयूं आहिनि, पर
बुनियादु जेको आहे मां हिकिड़ी अॼु सिर्फ़ु हिकिड़ी शइ पंहिंजे सुबुह महिरान जे सम्झो हिकिड़ो ख़ासि तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधायां थो त असां तइलीम में पढ़ाई में PhD वॾे में वॾी डिग्री हूंदी आहे जेका माण्हू खे डॉक्टर बणाईंदी आहे ऐं उहा का पढ़ाई आम पढ़ाई कान हूंदी आहे रिसर्च हूंदी आहे कंहिं हिकिड़े टॉपिक ते कंहिं हिकिड़े पहलू ते हूंदी आहे जंहिंखे रिसर्च तहक़ीक़ करे माण्हू उजागर कंदो आहे ऐं हुनजे बारे में हुनजूं ख़ूबियूं ख़ामियूं ऐं हुनजी ओरिजिन पेश कंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी MPhil हूंदी आहे हिकिड़ी PhD हूंदी आहे। MPhil जो दाइरो घटि हूंदो आहे, PhD जो दाइरो वधीक हूंदो आहे। जेको माण्हू PhD थिए थो उहो माण्हू ज़िंदगी भर PhD रहे थो ऐं डॉक्टर। असां वटि उहो कानून ठाहियो वियो आहे त जेको माण्हू PhD डॉक्टर रिटायर थिए थो त पोइ हू गाइड नथो थी सघे। अच्छा दुनिया में जेकॾहिं ख़बर पए त माण्हू खिली खिली गुज़ारे वेंदा त हीउ कहिड़ो मुल्क आहे जो PhD डॉक्टर रिटायर थियो, नौकिरी मां रिटायर थियो न तव्हां प्रोफेसर ई तव्हां PhD तां रिटायर कोन थियो। वरी ॿियो घटि हुयो त PhD डॉक्टर खे रिटायरमेंट खां पोइ क्वालिफिकेशन अलाउंस न मिलंदो। इन जी माना त PhD डिग्री इफेक्टिव आहे जेसिताईं ताईं नौकिरी में हो, नौकिरी खां पोइ डिग्री वापसि तव्हां जंहिं डिग्री हासिल करण लाइ लखे रुपया ख़र्च करे करोड़ रुपया ख़र्च करे माण्हू खे ॿाहिरां आणियो था, उहो जॾहिं 3 सालनि खां पोइ रिटायर थींदो त उहा डिग्री हुनजी ख़तमु थी वेंदी। हीउ एॾो हिकिड़ो एॾो वॾो एजुकेशनल लाइफ में क्राइम आहे जो इन ते चीफ जस्टिस खे क़दम खणणु खपे, इन ते प्राइम मिनिस्टर खे क़दम खणणु खपे। ऐं चवंदो न जेके वॾे लॻे त भाई मुल्क मां इल्म ई ख़तमु थी वेंदो। जे डॉक्टर सभई हाणे डॉक्टर खे खपे त रिटायरमेंट महिल पंहिंजी डिग्री वापसि कंदी यूनिवर्सिटीज़ खे या हुनखे चौराहे ते बीहारे साड़े छॾियो। कहिड़ी वॾे डिग्री जो असांजो अलाउंस बि कटे छॾियो ऐं असीं गाइड न थी सघूं। जिन माण्हू हेतिरी ज़िंदगी ॾिनी इल्म खे, तइलीम खे, अदब खे, समाजियात खे, इक़्तिसादियात खे, डॉक्टर त हर फील्ड जा डॉक्टर न, उहो जॾहिं रिटायर थिए थो त हू पके में पको माण्हू उहो ई आहे जेको तव्हांखे गाइड करे सघे थो। ऐं उनखे तव्हां गाइड करण खां रोके छॾियो आहे। कंहिं रोकियो आहे इहो एॾो उन्हनि ॾोह कयो आहे जो हुननि ते जेतिरो वॾो इल्ज़ाम लॻे ऐं जेतिरो वॾी सज़ा मिलणु खपे हुननि खे ऐं जिन वरी हुनजो क्वालिफिकेशन अलाउंस बि काटे छॾियो आहे। हीअ स्पेशल डिग्री आहे जंहिं डिग्री जे करे प्रोफेसर थिए थो माण्हू। ऐं हाणे चओ था त लेक्चर थियण लाइ बि PhD डिग्री जो वॾो बेवकूफ़ फ़ैसिलो आहे। छो जो PhD रिसर्च लेक्चर त ईअं कयो मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स पढ़िया आहिनि उहो लेक्चर उहो PhD थींदो ऐं वरी ख़ैरनि सां जॾहिं रिटायर थींदो त हुनखां गाइड तमामु वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़ो माण्हू डॉक्टर थिए थो, राइट थिए थो, हाणे पची पको थी तव्हांखे कम खे तव्हां ऐं दुनिया जे कंहिं बि मुल्क में किथे बि तव्हां पुछंदो त हू इन ॻाल्हि ते खिलंदा बि ऐं रोईंदा बि। त इहा हालत आहे। तंहिं करे सम्झो जॾहिं एजुकेशन वारा बि हाणे पंहिंजो फ्यूचर इनसिक्योर सम्झंदा त हू भाईंदा त इन वक़्त में जेको एजुकेशन लाइ गॾु साइड बिज़नेस करे सही स्टूडेंट पोइ असां जेके आहिनि पोइ आऊं त चवणु चाहींदमि त राइट था सोचनि त पोइ हेतिरी डिग्रियूं ही सभु असां छा भले छो था न हींअर तव्हां स्कॉलरशिप ॾियो पिया, तव्हां ॿियनि मुल्कनि मां वठी ॾियो पिया, तव्हां ईअं छो नथा करियो जेके पढ़ी पिया अचनि तव्हां उहे अची वरी इल्मु ॾियनि न असांखे। सही बिल्कुलु माना उहो पढ़ी बेकार था अचनि वरी ॿिया वरी मोकिलियो तॾहिं मोकिलिबो आहे माण्हू खे ॿाहिरि। छो जो पाण सगोरनि जी हदीस आहे न त जे इल्मु हासिल करण लाइ चीन भेजणी पड़ कजे पर चीन मां पढ़ी पढ़ाइजे न जी। इहो त कोन त तव्हां ॿाहिरि पढ़ी अचो ऐं पोइ तव्हां पढ़ायो न वरी नवां PhD ॿाहिरि छो था वञनि ऑक्सफोर्ड ऐं कैम्ब्रिज छो था वञनि चाइना, हिते छो नथा पढ़ाइनि उहे अची जेके थी आया आहिनि सभई आहिनि उहे उहे पंहिंजा नवां सब्जेक्ट्स इंट्रोड्यूस कराइनि। ऐं जेकॾहिं तव्हांखे अञा बि का तबियत ज़रूरत खपे थी मॉडर्न टेक्नोलॉजी त तव्हां ॿाहिरां माण्हू घुरायो। हिकिड़ो माण्हू अची हिते तव्हांखे 100 माण्हुनि खे पढ़ाए वेंदो। तव्हां 100 माण्हू था मोकिलियो हिकिड़े माण्हू वटि त वञी पढ़नि। इहे पोइ ॾिसो था त कहिड़ा निकिरनि था किथे खरबे अरबे रुपयनि जा पैसा ख़र्च था थियनि था। जी डॉक्टर तव्हां ॻाल्हि कई त जेको असांजी गवर्नमेंट या पॉलिसी जेको इफेक्ट नथी थिए त पोइ हू तॾहिं मोटी हायर एजुकेशन ते को ध्यानु कोन्हे बल्कि हीअ हायर एजुकेशन जी सख़्तु इंसल्ट आहे त PhD डॉक्टर PhD गाइड न थी सघे ऐं PhD जी क्वालिफिकेशन अलाउंस बंदि कयो वञे। इन खां वधीक का ज़्यादती थी कान थी सघे। सही बिल्कुलु सही। जी 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 हालाई साहब चवां था हायर करणु या हाई वारो HIGH हायर एजुकेशन सही। अच्छा जी साहब तव्हां छा ॾिसो था त हाणे एजुकेशन तव्हां त ॻाल्हि ॿुधी PhD वारनि सां बि अहिड़ो माण्हू त यकीनन ॿुधी शौक़ थी वियुमि त यकीन पर स्टूडेंट पंहिंजी जॻह ते पोइ सही आहिनि। खादिम साहब सॼी ॻाल्हि करे
फ़क़ति पंहिंजी ॻाल्हि में कई अथसि बिल्कुलु ही जामे वॾी ॻाल्हि आहे ऐं तव्हां डिग्रियूं छोकिरा पढ़नि कीअं था चूंडिजनि इंजीनियरिंग में डॉक्टर में वधि खां वधि त डॉक्टर इंजीनियर आहिनि न जेके जे न पढ़नि हा त पोइ त या मदरसे में चओ असां हींअर दीन बि उन्हनि जे हवाले कयो या त अंधो आहे मंडो आहे या पढ़ी नथो सघे दीन असांजो उन्हनि जे हवाले आहे पर जेकॾहिं डॉक्टर इंजीनियर थियण जे लाइ कीअं सभु त साहिब हैसियत आहिनि की ग़रीब आहिनि वीचारा पढ़ी निकिरनि था ऐं डिग्रियूं खणी ऐं फर्स्ट क्लास जूं धिका झलीनि था त बहितर आहे त पॉलिसी वरी ॿी बि कनि त 5 सालनि ताईं ऐं यूनिवर्सिटियूं कॉलेज बंदि करे छॾनि त हिकिड़ा पहिरीं हलनि पोइ वरी 5 सालनि खां पोइ वरी ॿीहर खोलींदा सही न ॿिया ॿी तरीक़े जी पॉलिसी ते जीअं जेतिरो हिन वक़्तु ताईं आऊं पंहिंजी एज ताईं जेको सरप्राइज़ कयो आहे सॼी एजुकेशन सिस्टम खे त पहिरियों जीअं ॾिसो तव्हांजी एज जा जेके इंसान उन्हनि हिकिड़ो तरक़ी याफ़्ता थियण लाइ या पंहिंजी लग्ज़री लाइफ गुज़ारण लाइ हिकिड़े इल्म जो ज़रियो હતો त उहा तालीम हासिल कंदासीं त असांखे सुठी जॉब बि मिली सघंदी आहे आसानी सां ऐं पंहिंजी जेके अॾु कसूर या पंहिंजे जंहिं ॻोठ सां असां तालुक रखूं था त उन खे बि वापसि इस्टेब्लिश करे सघूं था हाणे जेको उहो पैटर्न ई सॼो चेंज आहे माना एतिरी सहूलियत यूनिवर्सिटियूं उन्हनि जा जेके वीसी उहे जेके पैसनि सां खपनि उहे विकामजनि त पोइ त उन जो हाल त उहो ई थींदो न उहो बाक़ाइदे पोइ वरी वधीक पैसा ॾिए थो वरी हुनखे एक्सटेंशन बि ॾे वञे त हुन ते इल्ज़ाम लॻनि त हिकिड़ी यूनिवर्सिटी मां कढी वरी ॿी यूनिवर्सिटी में रखोसि ठहियो त हाणे इहे सभु शयूं अचनि थियूं त केरु अच्छा असां पंहिंजे बीइंग अ स्टूडेंट यानी त आऊं ई सोचींदी त फील्ड खे थोरो मर्ज कयो वञे जेतिरी बि एक्स्ट्रा फील्ड्स असां जेके इंट्रोड्यूस कराई वयूं आहिनि बग़ैर के हुनजे प्लेटफॉर्म जे बग़ैर के हुनजे फ्यूचर जे जेको कमर्शलाइज़ थी करे सिर्फ़ु पढ़ायो पियो वञे उन्हनि खे घटि करणु घुरिजे छा चवणु चाहींदो एज़ अ प्रोफेसर मजबूरी आहे छो जो एजुकेशन ते पैसो एतिरो घटि थो ॾिनो वञे ऐं ख़ासि करे जेके कमीशनूं मथे ठाहियूं वयूं आहिनि त सभु पैसो सभु हुते दफ़न थियो पियो आहे ऐं हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे त मैं पढ़ियल लिखियल दौर में हेॾे मीडिया जे दौर में सॼो ॾींहुं करप्शन जी ॻाल्हि थी कई वञे इहो छो नथो ॾिठो वञे यूनिवर्सिटीज़ में एॾी करप्शन छो आहे वॾे में एॾी करप्शन त तव्हांजी HEC में आहे हायर एजुकेशन उन जा केतिरा डायरेक्टर आहिनि जेके पकड़ी लथा आहिनि पोइ जेल बि काटे आया आहिनि पर वरी उन्हनि खे जेल खाधल खे वरी डायरेक्टर उनजो सरबराह बनाए थो वञे त इहो जेको सियासत जेका आहे सा एजुकेशन मां कढी वञे एजुकेशन माण्हू खे एजुकेट करण लाइ हुजे ऐं तव्हां हदूं ठाहियो स्कूल में तव्हां प्राइमरी पढ़ो था कॉलेज में तव्हां इंटर थियो था पंहिंजे हायर एजुकेशन लाइ ऐं यूनिवर्सिटी में तव्हांखे हायर एजुकेशन मिले थी ऐं तरबियत मिले थी उतां निकिरी तव्हां पंहिंजी फील्ड में हलिया वञो ऐं जॾहिं तव्हां फील्ड में निकिरी हलिया वञो त पोइ तव्हांखे यकीन हुअणु खपे त तव्हां जेको पंहिंजो सॼो टाइम एजुकेशन खे ॾियो त तव्हांजी ज़िंदगी जो आफ्टर रिटायरमेंट टाइम आहे उहो बि आराम सां गुज़रंदो अच्छा ही जॾहिं GP सिस्टम स्टार्ट थियो त GP सिस्टम बि काफ़ी कैरेक्टराइज़ बि थी विया आहिनि इवन के 2 पॉइंट या 3 पॉइंट वारो बि स्टूडेंट चलो पासिंग मार्क्स जी ज़रूरत सही आहे त उनखे निगलेक्ट कयो त उन स्कॉलरशिप खां महरूम थो कयो वञे तव्हां ॾिसो न जॾहिं बुनियादी जॾहिं ज़ुल्म नाइंसाफ़ी ते हूंदो त मथे इतना इंसाफ़ किथे पहुचंदो तव्हां इहो सोचो था त जेके इदारनि में माण्हू नौकिरियूं कनि था नौकिरी जेको करे थो सो पार्टनर न आहे उहो मुलाज़िम आहे उहो उते सर्विस थो करे उन सां कॉन्ट्रेक्ट आहे हिकिड़ो जॾहिं उन माण्हुनि खे 10 महीना पघार न मिलंदो ऐं उहे रस्तनि ते पघार लाइ सरकारी ऑफिसर हींअर स्ट्राइक पिया कनि हिन वक़्तु तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां त सिंध यूनिवर्सिटी आहे असांजी उते हिन महीने पेंशन न मिली आहे पेंशनर्स खे पघार मिलियो आहे पेंशन वारनि खे छो जो पघार वारा त गोड़ था कनि स्ट्राइक था कनि पेंशनर वीचारा झूना हूंदा उहे केॾांहुं स्ट्राइक कंदा ओल्ड एज जी इज़त जेके ख़तमु थी वई जॾहिं उन टीचर जी इज़त ख़तमु थी वई माना पंहिंजे वालदेन जी इज़त ख़तमु थी वई उहो मुआशिरो कीअं हलंदो मूंखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे पर हाणे इहे ॻाल्हियूं पुछूं था त हिन में वरी ॿिया मसइला था पैदा थियनि असांजे ॻीचीअ था पवनि उहे ऐं तंहिं करे इन ज़ुल्म खे चुप कयो वीचारा सभु बर्दाश्त कयो वठनि टेलीफोन कनि पिया हिक ॿिए खे हिकिड़ी बेवाह आहे हुन मूंखे फ़ोन कयो अदाई पैसा ई कोन मिलनि हिन भेरे मूं चयो दुआ करियो उन्हनि खे जिन पंहिंजे पघारदारनि खे त ॾेई छॾिया पैसा सरबराह पैसा खणी छॾिया पंहिंजो पघार खईं त सरबराह खे चवणु खपंदो हो त आउं न खणंदुसि तेसिताईं पघार जेसिताईं पेंशनर्स खे पेंशन न मिलंदी पर उहो पंहिंजा सभु असांखे इंसान मां मायूस न आहियां इंसान त नेठि हलणी आहे दुनिया जे करे त जेका कोरोना ते भॼी सघे थी कैंसर जे करे हले पई HIV जे करे बि दुनिया त हले पई न पर हीअ जेका HIV आहे हीअ जेका कोरोना आहे इहा दुनिया खे ज़हनी तौरु मफ़लूज करे छॾींदी
ऐं असां तरक़ी न हासिल करे सघंदा। बिल्कुलु सही। त सिर्फ़ कोरोना जो ई ख़ौफ़ कोन्हे, ज़्यादतियुनि जो बि ख़ौफ़ आहे, तंगी जो बि ख़ौफ़ आहे, बेरोज़गारी जो बि ख़ौफ़ आहे, हिते जो बि ख़ौफ़ आहे, माना काफ़ी सारा ॿिया बि ख़ौफ़ असांजे समाज में ऑलरेडी बुनियादी अहिड़ी बीमारियूं नफ़सियती ऑलरेडी आहिनि, सिवाय हिकु कोरोना खे हिकिड़ो बेआब ठाहे करे असां उनजे करे असां सभिनी शयुनि खे पोइते करे छॾियो आहे। बिल्कुलु सही। त हूअं फंक्शन में वेहंदासीं, उते मानी बि खाईंदासीं, निकाब मुंहुं खणी थोरो, पर कोरोना आहे। सही सही सही। अच्छा, तव्हां पाण पर्सनली पाण हाल में ॾिसो केतिरी जीअं तव्हां हेल्थ जे हवाले सां चयो त तालीम में कीअं था ॾिसो, जिते एतिरे मखदूम अमीन साहब जहिड़ा लीजेंड पैदा था थियनि या उन खे सर्वाइव कनि था, त उन शहर में तव्हां तालीम जो मयार किथे था ॾिसो? हींअर डॉक्टर साहब जाम असांखे वाज़े करे चुको आहे त हाल या कुझु अहिड़ा शहर जीअं शिकारपुर आहे या डीपलो आहे या साईं जेके ॿुधाया शहर, त उहे तइलीम जे हवाले सां ई सुञाता वञनि था, इल्म अदब सां इहे सभु सुञाता वञनि था। हाल में मखतूम ख़ानदान जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि, मखतूम ग़ुलाम हुजनि था, मखतूम तालुल मौला साईं जिन जूं ॿियनि जूं, असां चाहियूं था उहो तसलसुल हुजे। हाणे साईं जंहिं स्कूल जो ज़िक्र कयो आहे मखतूम ग़ुलाम हैदर हाई स्कूल जो, सर तव्हां वेझराई में ॾिठो हूंदो त उहो बिल्कुलु दाहे पट कयो वियो आहे, उहो वरी ठहियो बि न आहे। त ॾुख जी ॻाल्हि आहे, पंहिंजे फ़ख़ुरु आहे, पर चऊं था त तालिबुल मौला नथा थियूं त तालिबुल माल न थियूं, ऐं असां रखूं उहो तसलसुल जंहिंमें उहो असांजे लाइ इज़त हुजे। हाल में जेके लिखियल पढ़ियल माण्हू, हर ग़रीब माण्हू पढ़े थो ऐं वॾनि वॾनि मनसबनि ते आहिनि, इल्म अदब सही। पर ख़ासि करे मां आशिक़ साहिब तव्हांखे यादि हूंदो त मां ॿई हाल पुराणा विया आहियूं, त हाल पुराणा जो जेको प्राइमरी स्कूल आहे सो 1886 88 में ठहियल आहे। इन में मुंहिंजो ॾाढो हिते पढ़ियो, मुंहिंजो वालिद बि हिते पढ़ियो, असां हिते पढ़ियो। इहो तमामु पुराणो स्कूल आहे ऐं इन स्कूल जी एॾो स्टेटस हूंदो हो जो पासे जा जेके शहर आहिनि, ख़ैबरनि ताईं, लुकमान कोरे जो, कादू कोरे जो, इहे सभु पहिरीं हिते पढ़णु ईंदा हुआ। ऐं इहो असांजो हिकिड़ो वॾो उन स्कूल जी हालत इहा आहे त हींअर छोकिरनि खे असांजा के वीचारा खुटल माण्हू आहिनि त पेंसिलूं ऐं स्लेटूं वठी ॻाल्हियूं त पढ़नि। हिकिड़ो इहो ई ज़रियो हूंदो त मुआशरे खे ठीक सुधारण जो, तालीम जो करणु, सिहत। अॼु तालीम खां सवाइ दुनिया सफ़ा अंधारी आहे। तव्हां तइलीम खां सवाइ दुनिया में वेंदो त अंधनि वांगुरु वेंदो, गूंगनि वांगुरु वेंदो, ॿोड़नि वांगुरु। पर उहा तालीम असां पंहिंजे मुल्क ख़ासि तौर ते पाकिस्तान या सिंध जे हवाले सां उन हवाले सां ॾी वञे जेको हुननि खे मक़सदु लेखा में अजाए सजाए जेके सिलेबस असांजे मथां थो पिया वञनि या पुराणा पढ़ाया अथनि, उन्हनि खे जेके सही सही नवां था अचनि रोज़ाना। सही, माना टेक्नोलॉजी हवाले सां हिकिड़ो मुफ़रत हिकिड़ो जिते हुनखे फ़ाइदो थिए। पर मूंखे इलाही किननि ते ॻाल्हाइण तालीम जे हवाले सां त काफ़ी वॾी मौज़ू अचे थींदी, लेकिन काफ़ी किथे कमी, काफ़ी सुठाई, किथे काफ़ी बुराई थी सघे थी, किथे कंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी काफ़ी काउंट थी सघे थी। पर वक़्त सां प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुता, कीअं लॻो अची करे आशिक़ साहिब वरी प्रोग्राम में छा चवणु चाहींदो? सुठो आहे, पर हीउ हिकु आउं सम्झां थो त हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम इन हिसाब सां आहे त हिकु अज़ीम हस्तीअ खे बि तव्हां यादि कयो, उन सां गॾु तइलीम ते बि जेको जामे डिस्कशन थी, इल्म अदब ते बि थी, ऐं सॼे पंहिंजो सिनारियो में सभिनी मौज़ूअनि ते जेका ॻाल्हि थी। तव्हांजो प्रोग्राम हमेशह हिकिड़े मौज़ू ते हुजण सां गॾु उनमें ॿिया बि जेके गुल उन गुलदस्ते में शामिल थींदा आहिनि। महिरबानी, थैंक यू। शॉर्ट मैसेज ॾियणु चाहींदा असांजे ॾिसंदड़ खे, व्यूअर्स खे मैसेज छा ॾियणु चाहींदा? अॼु जीअं डॉक्टर साहिब ॻाल्हि कई त असां पंहिंजे नेक नियती सां को बि कमु कयूं। जीअं नूर मोहम्मद हाई स्कूल, वरी हुन मौज़ू ते नथा अचूं, नूर मोहम्मद हाई स्कूल जो जीअं तक़दुस आहे, बिल्डिंग त मौजूदु आहे, उहो अञा कयूं जमा जेके वज़ीर सफ़ीर हुए जेको इल्मु वठी विया आहिनि न, हाणे असां रुॻो प्राइमरी स्कूल। थैंक यू, महिरबानी, थैंक यू सो मच जी। डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब, कीअं लॻो अची करे, छा मैसेज ॾियणु चाहींदा? तव्हां असांजा ॾुखियल लिकर सूर खोले छॾिया, छो जो इहो हीउ प्रोग्राम जेको आहे यकीननि कामयाबु प्रोग्राम आहे। हिकिड़ो त हिन जो टाइम अहिड़ो आहे जेको मुंहिंजे ख़्याल में त असांजो रिटायर माण्हू या त हिन में पार्टिसिपेट करे या इहो ॿुधे या औरतूं घर जूं ॿुधनि थियूं, इहो वरी जॾहिं रिपीट थींदो, हा जॾहिं रिपीट थींदो त हिन जो तव्हांखे वॾो मिलंदो ऐं तव्हां सुठे हिकिड़े खिल ख़ुशीअ जे माहौल में सुबुह जो महिरान आहे न, त हिन करे ख़ुशीअ जे माहौल में
तमामु सीरियस मसइलनि ते असां ॻाल्हायो ऐं इलाही मसइलनि ते ॻाल्हायासीं ऐं उन माण्हू खे यादि कयोसीं जिन इन अहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾिना उन्हनि खे असां यादि कयो अॼु इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे थैंक यू डॉक्टर साहब थैंक यू सो मच मूंखे इलाही ख़ुशी थी तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त खे असांजे प्रोग्राम में शामिल थियो ऐं पंहिंजी ज़िंदगी जो अहिड़ो ख़ूबसूरत असासो व्यक्ति खे पंहिंजी यादगिरियूं ऐं पंहिंजे एक्सपीरियंस सां शेयर कया थैंक यू सो मच जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजो पुॼाणी ते पहुतो हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे तेसिताईं जेके पंहिंजी होस्ट तेरी माण्हुनि खे ॾींदा इजाज़त सुभाणे वरी मुलाक़ात थी दुआनि में यादि अल्लाह हाफ़िज़